बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग। अवां सभिनी खे भली कार चवां थी द लेट नाइट शो विद शाज़िया करीम में। अवां जी मेज़बान शाज़िया करीम अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां इन दुआ सां, इन उम्मीद सां त ख़ुशि हुजो ऐं ख़ुशि हूंदो यकीनन। लाइफ ॾाढी अनप्रिडिक्टेबल आहे, का ख़बर नथी पए असां सां को माण्हू वेठो आहे ऐं ॿिए ॾींहं ते ख़बर पए थी त हीउ माण्हू हिन दुनिया में न रहियो आहे। अहिड़ियूं शयूं ॾिसी ॾिसी यकीन कयो हाणे हिकिड़ो डपु थियणु लॻो आहे। मतिलबु पहिरियों सालनि में कंहिं ॻोठ में कंहिं पाड़े में ख़बर पवंदी हुई या महीननि खां पोइ त भई कंहिंजो इंतकाल थी वियो आहे। हाणे लाज़िम आहे जंहिं असांजो सर्किल वॾो थियो आहे तीअं तीअं अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िआ आहिनि उहे बि तमामु घणा थी विया आहिनि। सो ॻाल्हि करण जो मक़सदु हरगिज़ इहो न आहे त मां तव्हांखे मायूस या उदास करणु चाहियां थी। ॻाल्हि करण जो ऐं चवण जो मक़सदु इहो आहे त ज़िंदगी नंढड़ी आहे, जेको गुज़ारे थो उन लाइ वॾी आहे, पर का ख़बर कोन आहे त कंहिं महिल ज़िंदगी ईअं हवा में उॾामी वञे या कंहिं पखीअ जीअं परे थी वञे। सो अव्हांजे इर्द गिर्द जेके माण्हू आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखो, उन्हनि सां वेझा थियो, उन्हनि सां कोशिशि कयो त वक़्तु गुज़ारियो। छो त अॼु जेकॾहिं न कंदासीं त पोइ सुभाणे सिर्फ़ु मलाल रहिजी वेंदो, पछतावो रहिजी वेंदो त काश वक़्तु मिले हा हिन माण्हूअ सां ॻाल्हाए वठूं हा, वॾो माण्हू हुयो, काश का रिहाण थी पवे हा हिन सां। ऐं मां अक्सर हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि चवंदी आहियां त अलाए छो वञण खां पोइ माण्हूअ जूं ख़ासियतूं असांखे यादि ईंदियूं आहिनि, पर उन जे मौजूदगीअ में उन जूं जेकी चङायूं हूंदियूं आहिनि, जेके सुठियूं शयूं हूंदियूं आहिनि, उनखे शायदि असां ॾिसी कोन सघंदा आहियूं। इन करे अव्हां जे वेझो जेके माण्हू आहिनि या अव्हां जा जेके वेझा माण्हू आहिनि उन्हनि जे अंदरि जेका पॉज़िटिविटी आहे, जेका बहितरीनु सोच आहे या उन्हनि जा ख़्याल आहिनि उन्हनि खां पुछी वठंदा कयो, उन्हनि सां ॻाल्हाए वठंदा कयो, अव्हांखे उन्हनि मां घणो कुझु मिली वेंदो। हाणे असांजो अलमियो ख़बर थो छा आहे, इहो हूंदो आहे त मिसाल जे तौर ते का हिकिड़ी नेगेटिव शइ मूंखे कंहिं माण्हू जे बारे में ख़बर पइजी वई त मां उनजी पूरी जेका ज़िंदगी आहे न उमिरि भर उनखे उन हिकु शइ जे करे जज कंदमि। इंसानु मटिबो आहे, अॼु असां हीअं आहियूं, सुभाणे में बि ॿिया हुजूं, मतिलबु माण्हू साॻा हूंदासीं पर ख़्यालु मटिबा, सोच मटिबी, मुमकिन आहे मस्बत हुजूं, मुमकिन आहे मनफ़ी हुजूं, कुझु बि थी सघे थो हिन पूरी ज़िंदगी में। सो का बि हिकिड़ी जजमेंट न हुजणु खपे ऐं कंहिं बि माण्हूअ खे कंहिं हिकिड़े ताराजी जे उन में विहारे करे पुड़ में अव्हां तोरे नथा सघो। इन करे माण्हुनि में जेके चङायूं आहिनि, जेके पॉज़िटिव शयूं आहिनि उन्हनि खे ॻोल्हींदा रहंदा कयो ऐं उन्हनि शयुनि खे एप्रिशिएट कंदा कयो। उन सां छा हूंदो आहे त इंसान खे अञा वधीक उत्साह मिलंदो आहे, हिमत मिलंदी आहे त उहो अञा कुझु वधीक बहितर करे, पॉज़िटिव करे। पर जॾहिं असां सिर्फ़ु हिकिड़े माण्हू खे 24 कलाक टॉन्ट कंदा आहियूं न त तूं अहिड़ो, तूं अहिड़ो, तूं अहिड़ो, तोखां त चङाई जी उमेद ई न आहे, तूं त भलो करे ई नथो सघीं, पोइ छा थींदो आहे त उहो इंसानु अञा नेगेटिव थींदो आहे ऐं असांजी जेका सोच आहे उहा बि वधीक मनफ़ी थींदी आहे। सो पॉज़िटिव रहो, मस्बत रहो, पंहिंजनि सां गॾु रहो, हिक ॿिए सां टाइम स्पेंड कयो ऐं कोशिशि कयो त ख़ामख़ा में अॼुकल्ह जेको असां बोग्ज़ पालियूं वेठा आहियूं न हिक ॿिए जे लाइ, उनखे कढी पासे ते कयो ऐं मुहबत करणु सिखो। मुहबत ॾाढी ख़ूबसूरत शइ आहे। बहरहाल ॻाल्हाइण लाइ घणो कुझु आहे, पर मां चाहींदसि त अॼु जेका मानाइती शख़्सियत हिते कही आई आहे उन सां कचहरी कजे ऐं उन शख़्सियत जो मां तारुफ़ कराईंदी हलां त पहिरियों त मां इहो चवंदसि त माशाल्लाह उहा शख़्सियत घण रुखी आहे। पाण शाइर बि आहिनि, कहाणीकार बि आहिनि, नॉवल निगार बि आहिनि, नक़ाद बि आहिनि, पब्लिशर बि आहिनि ऐं काउंसलर आहिनि सिंधी अदबी संगत कराची शाख जा। ॿारनि जे लाइ उन्हनि किताब लिखिया आहिनि 6 जेके कहाणियुनि ते मुश्तमिल आहिनि ऐं ॿारनि जे लाइ उन्हनि नॉवल बि लिखियो आहे ऐं करोना जंग जहिड़ी आहे नज़मनि ते मुश्तमिल उन्हनि जो किताब बि आहे। सो एतिरनि हवालनि खां पोइ यकीनन अव्हां न चाहींदो त मां वधीक अव्हांजो टाइम विञायां, सो उन्हनि सां अव्हांजी मुलाक़ात कराईंदसि। वहीद मोहसिन साहब मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? सभु ख़ैरियत सां आहियो? जी बिल्कुलु ठीकु आहे, सफ़ा मज़े में? हा अल्लाह जा एहसान। अॼु मां मूंखे यादि ॾियारियो त अव्हांजो इंटरव्यू मूं ई कयो हुयो, शायदि मुंहिंजी शुरूआति हुई। जी बिल्कुलु। एॾनि सालनि खां पोइ यको किथे हुयो? हा बसि हुयासीं हिते ई कराची में।
कराची में हुयासीं, मुख़्तलिफ़ ॿियनि चैनल ते वञणु थींदो हुयो, ख़ासि करे आवाज़ ऐं सिंध टीवी ते। उन्हनि ॿिन्ही चैनल ते मूंखे घणो घुरायो वियो आहे। माशाल्लाह, हा, तमामु सुठी ॻाल्हि। बिल्कुलु। सो अॼुकल्ह भला कीअं पियो हले तव्हांजो अदब, शेरो शाइरी? अदब टाइम जेको आहे तलबे थो। बिल्कुलु, बेशक। अदब टाइम जेको आहे घुरे थो, असीं उनखे टाइम ॾियूं पिया। ऐं हिकु पंहिंजी निजी ज़िंदगी आहे इंसान जी, उन सां बि मुंहुं ॾिए थो, उन सां बि जेको आहे कंप्रोमाइज़ करे थो। बिल्कुलु। त हीअ असांजो जेको अदबी सफ़रु आहे, उन में असांखे वधीक जेको आहे जुस्तजू करणी थी पवे। त उहा असांजी जुस्तजू इंशाअल्लाह उहा क़ाइमु आहे ऐं क़ाइमु रहंदी। इंशाअल्लाह, जी, इंशाअल्लाह, बिल्कुलु। दुआ गुआहियूं। अच्छा, पहिरियों छा लिखियो? शाइरी? शुरूआति कहाणियूं जेका या मूं कई, तक़रीबन 12 अदब खां मूं शुरूआति कई। ठीक। छो त असां जंहिं एज में हुयासीं स्कूल लाइफ में, त हिकिड़ी असांजी तरबियती असांजो दौरु हुयो, पंहिंजे वॾड़नि खां असां सिखियोसीं। मुंहिंजो अदबी उस्तादु आहे डॉक्टर जेको आहे मोहम्मद शरीफ़ शाद सूमरो, जेको मुंहिंजो वॾो भाउ बि आहे। माशाल्लाह। त उन मुंहिंजी अदबी तरबियत कई, इल्मी तरबियत कई, ऐं उन दौरान ई जेको आहे मूं लिखणु शुरू कयो 1985 खां। ठीक। ॿारनि जे लाइ पहिरियों मूं मज़मून निगारी कई, मज़मून निगारी सां गॾोगॾु जेको आहे ॿारनि जे लाइ शाइरी बि मूं कई। सही। ऐं हिकिड़ो मुंहिंजो ॿारनि जे लाइ शाइरी जो किताब बि जेको आहे पब्लिश थियल आहे, बालक धरतीअ टांडाणा। वाह। हा, ऐं हिकिड़ो अदबी सफ़रु आहे। माण्हू जेको आहे वक़्त ब वक़्तु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते लिखे थो। मूं जेको आहे ख़ासि करे ॿारनि जे लाइ कहाणी खे वधीक अहमियत ॾिनी, छो त शाइर असां वटि तमामु घणा आहिनि सिंध में, ख़ासि करे हिंदुस्तान में या ॿियनि मुल्कनि में किथे किथे जेके सिंधी असांजा राइटर रहनि था, त उहे नसर जे तरफ़ वधीक आहिनि। पर जेके असां वटि सिंध में जेके माण्हू रहनि था, त उन्हनि जो तवजो वरी शाइरी ॾे घणो आहे। शाइरी ॾे तमामु घणो आहे। पोइ मूं सोचियो त छो न भला नसरी जेके असांजूं सनफ़ूं आहिनि, नाविल आहे, कहाणी आहे, त मूं ॿारनि जे लाइ 6 मजमूआ कहाणियुनि जा लिखिया आहिनि। माशाल्लाह। उहे मुंहिंजा पब्लिश थिया। ऐं हिकु ॿारनि जे लाइ हिकिड़ो नंढो नाविल जेको आहे हालार जो ख़्वाबु, ठीक। उहो बि मूं ॿारनि जे लाइ लिखियो। सही, माशाल्लाह। हा, तमामु बहितरीन। अच्छा, अक्सर शाइरनि खां मां पुछंदी बि आहियां, जी जी, तव्हांखे पंहिंजी शाइरी यादि छो न हूंदी आहे? सो तव्हांखे हूंदी आहे? बिल्कुलु। असल में माण्हू जेकॾहिं यादि करणु चाहे त थी सघे थी। मां पंहिंजे जेको आहे माज़ी ॾे वापसि थो वञा। जॾहिं स्कूल में पढ़ंदा हुआसीं, त उस्तादनि जी जेको आहे मार बि मिलंदी हुई, लाज़मी आहे। शागिर्द हा, उन मार में ई असां संवरजी करे जेको आहे हिन दौर में असीं आया आहियूं, पंहिंजे पेरनि ते बीठा आहियूं, इल्मु अदब सां वास्तो आहे। त उन दौरान असां पंहिंजे कोर्स खे ईअं यादि कंदा हुआसीं ॼणो हिन दौर में जॾहिं माण्हू क़ुर शरीफ़ जो हिफ़िज़ करे थो, त सुवाल असांखे ईअं यादि हूंदा हुआ। बिल्कुलु, ऐं असांखे उहे नज़म हिन महिल ताईं यादि आहिनि, वाड़े तारा, गोल तारा, रोशन तारा। हालांकि उनखे बि चङो वक़्तु वॾो गुज़री चुको थियो आहे। ख़ैर, उहा उस्तादनि जी महिनत हूंदी। महिनत हुई उस्तादनि बहरहाल, जी। पंहिंजी शाइरी यादि हूंदी आहे? हा, मूंखे घटि हूंदी आहे। पोइ बि बसि वक़्ती तौर कुझु इस्म जेकॾहिं मुख़्तसरनि उहे यादि हूंदा आहिनि, पर वरी नई तख़लीक़ जॾहिं असां नई तख़लीक़ खे जनमु ॾियूं था, त वरी पुराणी शयूं असांजूं उहे माना वेसर में हली थी वञनि। पर जेकॾहिं मां खे चवां त का अहिड़ी शाइरी ॿुधायो जेका अव्हांजे ज़ाती ज़िंदगीअ जी अकास हुजे, या उन में अव्हांजी झलक हुजे, मुमकिन आहे? हा, हूअं त असीं पोइट्रेट कयूं था, जेका बि शाइरी आहे या नसर आहे, त उन में शाइर जो पंहिंजो बि हिकिड़ो माना हिसो थिए थो। सही। किथे न किथे उन जो किरदारु असांखे उन में साम्हूं नज़र अचे थो। त इहे शयूं आहिनि, काफ़ी आहिनि। मुंहिंजे हिन किताब में जेको आहे कविताउनि जी कहकशां, मूं वटि ही पंहिंजो पोइट्री जो किताबु मौजूदु आहे। हिन में कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मुंहिंजी ज़िंदगी सां वास्तो रखनि थियूं। कुझु ॿुधाइणु चाहींदा? मां ॿुधायां थो अव्हांखे। बिल्कुलु जी सर। अच्छा, तलाश जारी आहे। हा, बसि नज़्म ॿुधायां थो अव्हांखे। ठीकु आहे। विख विख अॻिते हलंदो हल,
विख विख अॻिते हलंदो हल वाह मंज़िल तुंहिंजी आहे परे विख विख अॻिते हलंदो हल मंज़िल तुंहिंजी आहे परे सभु कोह लताड़े वेंदे जीअ में अहिड़ी जोति ॿरे आउं पियो तोले नज़्म लिखां वाह राति अंधारी वञणी आहे सरता हिमत ॾियारे हल रहज़न आख़िर मरणो आहे सोच उहा ई धारे हल वाह आउं पियो तोले नज़्म लिखां रस्ता पाण उजारे ॾिस रस्ता पाण उजारे ॾिस वक़्तु चवे थो जागी हल नोहो नोहो आहे सदी ख़्याल उॾारे रागी हल वाह आउं पियो तोले नज़्म लिखां विख विख अॻिते हलंदो हल मंज़िल तुंहिंजी आहे परे हिकिड़ो ख़्यालु आहे कंहिं रागी खे माना मूं जेको आहे साम्हूं रखी करे हिकिड़ो नज़्म माना तख़लीक़ कयो त हिकिड़ो हीअ बि असांजी माना ज़िंदगी जो ॼण त इहो हिसो आहे असांजो सही ॾिसो हूअं त असां जेको कुझु बि लिखंदा आहियूं या जेको कुझु बि ॻाल्हायूं था जी बिल्कुलु त उन में लाज़िम आहे असांजी हिकिड़ी ज़ाती ऑब्ज़र्वेशन हूंदी आहे बिल्कुलु हूंदी आहे ऐं पंहिंजो ज़ाती हिकिड़ो ख़्यालु हूंदो आहे शाइरीअ में बि ईअं हूंदो आहे पर घणे भाङे वरी असां मुआशरे जी ॻाल्हि बि कयूं था ऐं लाज़िम आहे घणो कुझु आहे जंहिंजो ज़िक्र कयूं था पर के शयूं वरी अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें इंसानु पंहिंजी ज़ात ओतींदो आहे बाक़ाइदा बिल्कुलु पंहिंजी शाइरी में या इवन पंहिंजी कहाणी में बिल्कुलु हक़ीक़त आहे इहा हक़ीक़त आहे सो तॾहिं मूं चयो मां की त का अहिड़ी शइ जेका अव्हां जी अकासी करे बिल्कुलु हीअ त उहा रागी वारी हा हीअ त बिल्कुलु उहा हक़ीक़त आहे त रूमानवी शाइरी जेका आहे उन में अक्सर जेको आहे जेको आहे माण्हू जी पंहिंजी उन जी वार्ता जो घणो माना उहो आहे ठीकु आहे त पोइ मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे हाणे का रोमानवी शाइरी ॿुधाइणु खपे जी बिल्कुलु जी सर तव्हांखे हिकिड़ो गज़ल ॿुधायां थो इरशाद इश्क असांखे चंड कयो जग में इश्क असांखे चंड कयो जग में सूंहं सॼण जी मंड कयो जग में वाह वाह ही जीवन उन बिन यार कड़ो हो ही जीवन उन बिन यार कड़ो हो मुर्क विखेरे खंड कयो जग में खंड कयो जग में वाह खुशबू खुशबू धरती थी भासे दिल खे जंहिं सुगंध कयो जग में साड़ ज़माने जी फितरत में आ साड़ ज़माने जी फितरत में आ दिल जी धरती जंड कयो जग में वाह रोज़ पिरी खे मोसन वाखाणिया रोज़ पिरी खे मोसन वाखाणिया नींव समूरो वंड कयो जग में वाह वाह इश्क असांखे चंड कयो जग में सूंहं सॼण जी मंड कयो जग में वाह वाह लाजवाब भला कॾहिं मोहबत कई इंसान फितरी तौर इंसान जा जज़्बा जेके आहिनि माण्हू मोहबत करे थो बिल्कुलु पोइ उनजो इज़हार बि करे थो जेकॾहिं तख़लीकार आहे कहाणीकार आहे नाविल निगार आहे त शाइर बि हिकिड़ो मोहबत जो पंछी आहे बेशक त आउं बि मोहबत जो पंछी आहियां लाज़मी आहे आउं बि मोहबत मूं बि कई आहे सही पोइ भला मोहबत मिली बिल्कुलु इंसान खे जॾहिं रस्ता तलाशे थो माण्हू ऐं उनजी जुस्तजू आहे ऐं हिकिड़ी कमिटमेंट आहे तव्हांजी जेकॾहिं पंहिंजी मोहबत सां कमिटमेंट आहे त आउं सम्झां थो त उहा मोहबत हर इंसान खे पोइ मिली वञे थी बिल्कुलु मां सही चयो असल में मोहबत आहे ई कमिटमेंट जो नालो जी बिल्कुलु ऐं उमूमन मूं ॾिठो आहे त नौजवान या माण्हू मोहबत कंदा आहिनि पर उनखे छॾण में का न का मजबूरी ॿुधाए छॾींदा आहिनि सो मोहबत में का बि मजबूरी कोन हलंदी आहे बिल्कुलु त मोहबत जो कंहिं शइ सां को वास्तो ई कोन हूंदो आहे न दीन सां न धर्म सां न कंहिं फ़िरके सां न वरी कंहिं ज़ात पात सां मोहबत हर शइ खां उत्तम हूंदी आहे अज़ीम रिश्तो आहे बिल्कुलु अज़ीम रिश्तो आहे मोहबत जो सो तॾहिं मूं चयो त मोहबत बहाननि जी मोहताज कोन हूंदी आहे बिल्कुलु ऐं शुक्र आहे तव्हां कन्फेस कयो न त उमूमन यकीन कयो मां अक्सर खिलंदी आहियां छो त अहिड़ो सियासी जवाबु मिलंदो आहे मां चई ॾींदी आहियां सर हीउ सियासी जवाबु हुयो बिल्कुलु हक़ीक़त आहे लाज़िम आहे वणनि ॿूटनि सां हर शइ सां धरती सां मोहबत आहे पर हिकिड़ी मोहबत इंसान जी इंसान सां थिए थी ऐं उन जो वरी हिकिड़ो लुत्फ़ मां सम्झां थी पंहिंजो आहे जंहिंखे मां ग़ज़ल में बि ॻायो था ऐं नज़म में बि लिखो था घणो कुझु आहे
सो वधीक भला तव्हांजी शाइरी कहिड़े मौज़ू ते आहे? तक़रीबन जेको आहे मूं रुमानवी मोहबत जे हवाले सां काफ़ी गज़ल जेको आहे तख़लीक़ कया आहिनि ठीकु। ऐं उनखां अलावा समाजी ऐं सियासी अप्रोच जे हवाले सां बि हिकिड़ा माना फ़लसफ़ी टाइप कुझु शयूं उहे बि आहिनि छो त शाइर पंहिंजे इदराक सां जेको आहे तख़लीक़ूं सिरजे थो बिल्कुलु। त उन वटि मौज़ुअनि जी माना कमी नाहे, उन जी घटिताई नाहे, तमामु घणा मौज़ू आहिनि ऐं हर मौज़ू ते लिखणु घुरिजे ऐं जंहिं मौज़ू ते उन जी गिरप हुजे उन ते लिखे। ऐं सम्झां थो त उहो ई माना कामयाबु शाइर आहे जेको पंहिंजे मौज़ू सां निभाए। सही। अच्छा, हिकिड़ी शाइरी हूंदी आहे जंहिंजो तालुक़ु आमद सां हूंदो आहे। जी त को ख़्यालु आयो तव्हां उनखे पने ते लाथो, बिल्कुलु उहो सूरत कहिड़ी थो इख़्तियार करे, कॾहिं उहा सूरत बि सम्झो तारी थींदी आहे इंसान ते, नाज़िल थींदी आहे। पर हिकिड़ी वरी बिल्कुलु मौज़ूआती शाइरी हूंदी आहे। जी बिल्कुलु। ऑब्ज़र्वेशन केतिरी हूंदी आहे? असल में शाइरी छो त जीअं मां ॿुधायो त हिकिड़ी शाइरी माना इलामी सूरत में माण्हू ते अचे थी। हा, ठीकु आहे न? नाज़िल थी वई त उन में वधीक माना लज़त आहे, टेस्ट आहे ऐं उन में सचाई आहे। बिल्कुलु। बाक़ी त ॿी मसनूई थी वई, हिकिड़ो माण्हू जेकॾहिं वेही करे पंहिंजो ख़्यालु जेको आहे तख़लीक़ करे थो त उन में उहो माना मज़ो नथो रहे। शाइरी जॾहिं कंहिं अहसास मां जुड़ी करे जॾहिं साम्हूं अचे थी त उन में वधीक माना पावर आहे। बाक़ी कैफ़ियतूं आहिनि माण्हू जूं ऐं शाइर कैफ़ियतूं पाण जोड़ींदा बि आहिनि। हिते थोरो वरी मां उनखे ॿिए ज़ाविये सां ॾिसां थो त असांजो शेख अयाज़ जेको तमामु वॾो सिंधी ॿोली जो शाइर बिल्कुलु महान ऐं उर्दू में बि उनजी वॾी जेको आहे शाइरी आहे, महान जेको आहे शाइर हो, त उहो बि माना हिकिड़ी कैफ़ियत जोड़े पंहिंजूं तख़लीक़ूं जोड़ींदो हो। त उहो शाइर जो कमाल आहे, जॾहिं पाण कैफ़ियत जोड़े करे का तख़लीक़ जॾहिं ठाहे थो त उन में उहा ई टेस्ट माना जेकॾहिं आहे त उहा कमालियत माना उन शाइर जी आहे। ठीकु। सो हाणे छा ॿुधाइणु चाहींदो? हाणे अव्हांखे मां ॿुधायां मतिलबु थो। वरी पूरो प्रोग्राम तव्हांजो ॻाल्हियुनि जे बिल्कुलु, विच विच बिल्कुलु। में असां शाइरी बि ॿुधंदा रहंदासीं, छो त मूंखे लॻंदो आहे त जेतिरो ड्रिगो असां ॻाल्हायूं था उन जे बनिस्बत शाइरी भले को गज़ल हुजे या नज़म हुजे या को चौसिटो हुजे, मुख़्तसिरनि उहो शाइर घणो चई वेंदो आहे, वॾी ॻाल्हि करे वेंदो आहे। जी सर। जी गज़ल आहे, प्यार शाहे पिरी अॻु न हो को पतो। वाह। प्यार शाहे पिरी अॻु न हो को पतो, दिलि लॻी खां थियो दर्द सां वास्तो। रूह आहे रड़ियो इश्क जी तांघ में, रूह आहे रड़ियो इश्क जी तांघ में, कोन माणे सघियो आदमी आजिपो। वाह। के घड़ियूं प्यार जूं तो जे मुर्की ॾिनियूं, के घड़ियूं प्यार जूं तो जे मुर्की ॾिनियूं, नेण अटकी पिया कीअं थियो हादिसो। वाह वाह। जिस्म ड्रोड़े शराबनि जी अॼु हंज में, जिस्म ड्रोड़े शराबनि जी अॼु हंज में, मां उञायल रहियसि दर्द जो काफ़िलो। वाह। कीअं तोसां वरी ज़िंदगी में मिलां, कीअं तोसां वरी ज़िंदगी में मिलां, छो रुसी ॾूर मोहसन वहें ओचितो। प्यार शाहे पिरी अॻु न हो को पतो, दिलि लॻी खां थियो दर्द सां वास्तो। वाह 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 वाह, लाजवाब, तमामु बहितरीन ख़्याल, माशाल्लाह। असां लाज़िम आहे जंहिं फील्ड में आहियूं जी बिल्कुलु। त अनेक हिन महिल ताईं मूं इंटरव्यूज़ कया आहिनि ऐं अलाए जे केतिरनि शाइरनि जी अहिड़ी शाइरी ॿुधी आहे जेका हैरत में हैरान करे छॾींदी आहे। बिल्कुलु आहे। पर जॾहिं असां वरी ज़ाती तौर ते उन इंसान खे ॾिसंदा आहियूं या ज़ाती लाइफ में, त हू पंहिंजे ख़्यालनि जे बरक्स हूंदो आहे। पोइ ही छा आहे, हेॾा अहसास, हेॾियूं शयूं, एॾियूं कैफ़ियतूं, एॾा जज़्बा, ऐं इंसानु पाण अंदरां ख़ाली आहे। इन शइ खे कीअं मां बयानु कंदो त इहो कीअं मुमकिन आहे, कीअं थो सभु कुझु थिए? असल में सॼो आहे ई माना अहसास। शाइर वटि जॾहिं उहा कैफ़ियत अचे थी, उहो अहसास जुड़े थो
ऐं पोइ ई उहो शाइर तख़लीक़कार उन तख़लीक़ खे जनमु ॾिए थो। त उन में उहे रंग, उहे रोशनियूं ऐं उहे ई ज़िंदगी जा पल जेके आहिनि ऐं कैफ़ियतूं, उहे उन तख़लीक़ में जेको आहे पाण हुरतो पेटिजी वञनि थियूं। बाक़ी त निस्बतनि जेकॾहिं ॾिसजे त असांजा जेके तख़लीक़कार आहिनि पंहिंजी निजी ज़िंदगी में तमामु सादा इंसान, पर जॾहिं उन्हनि जी तख़लीक़ खे असीं पढ़ंदा आहियूं त अज़ ख़ुदि वाह वाह निकिरी वेंदी आहे ज़बान मां। सही, इहे शयूं आहिनि, बिल्कुलु इहे शयूं असां ब्रेक जो बि टाइम आहे। के शाइर वरी अहिड़ा हूंदा आहिनि जिन जी शाइरी पढ़ी यकीन कयो, मां त इहो सम्झंदी आहियां त शायदि समूरा काइनात जा जज़्बा हिननि जे शाइरी में आहिनि, पर ॾाढा ॾिंगा माण्हू हूंदा सो असल में इहा ई मूं ॻाल्हि पुछी पए। सो बहरहाल ब्रेक जो टाइम आहे, मिलूं था ब्रेक खां पोइ। जी व्यूवर्स, वरी मां सभिनी खे भली कार चवां थी द लेट नाइट शो विद शाज़िया करीम में। ऐं वहीद मोहसिन साहब अॼु के प्रोग्राम में मौजूदु आहे, जिन सां असांजी कचहरी हली पए। सो मुंहिंजे ख़्याल में त हाणे उहे जेके ॾुखियूं ॻाल्हियूं पुछियूं पए उन्हनि खे थोरो आसान कजे। सर, तव्हांजो तालुक़ु शिकारपुर सां आहे, शिकारपुर जा आहियो। शिकारपुर जी ख़ासियत कहिड़ी आहे जेका तव्हांखे लॻंदो आहे त हीअ शइ माना शिकारपुर खे लाजवाब बणाए थी? शिकारपुर जे लाइ शेख अयाज़ चयो त शिकारपुर हिकु कैफ़ियत आहे। कैफ़ियत आहे त उन कैफ़ियत जो लाज़मी असीं जेके शिकारपुर जा आहियूं उन जो असरु असां ते आहे। असीं किथे बि रहूं, खणी ॿिए मुल्क में रहूं, असीं कराची में आहियूं हींअर, त उन कैफ़ियत जो असरु पोइ बि माना रहे थो। असीं ख्वाबनि में पंहिंजे शहर घुमण वेंदा आहियूं। वाकई हूअं ईंदा वेंदा आहियो? हूअं बि ईंदा वेंदा आहियूं। सही। पर जॾहिं घणी सिक लॻंदी आहे शिकारपुर जी, उतां जे माण्हुनि जी, पंहिंजे दोस्तनि जी, मिटनि माइटनि जी, त पोइ असीं मां त पंहिंजे ख्वाबनि में ओॾांहुं हले वेंदो आहियां। सही। शिकारपुर ते कुझु लिखियो आहे भला? शिकारपुर ते बि मूं लिखियो आहे कुझु, पर उहो बाद में ॿुधायां थो, ॻोल्हणो पवंदो। अच्छा, ठीकु आहे, पोइ असां इंतज़ारु करे था वठूं। हा, फ़िलहाल छा ॿुधाईंदो? नज़म, गज़ल ॿुधायां थो अव्हांखे, छो त इंसान पंहिंजी ज़िंदगी में काफ़ी कुझु भोॻे थो। बेशक। हिकिड़ो उत्साह ॾिनो आहे मूं पंहिंजे हिन गज़ल में। दुखी ज़िंदगी आहे, दुखी ज़िंदगी आहे, जिया पोइ ॾिबो आहे। वाह। दुखी ज़िंदगी आहे, जिया पोइ ॾिबो आहे, सदा साह खे मन सहारो ॾिबो आहे। वाह। विसारे छॾियो थी मिठी छो असांखे, विसारे छॾियो थी मिठी छो असांखे, करे यादि हेकर नियापो ॾिबो आहे। वाह। ज़बां चुप रहे भल अखियुनि सां चई वञ, ज़बां चुप रहे भल अखियुनि सां चई वञ, पिरी प्यार वारो इशारो ॾिबो आहे। जिते बाट ऊंदहि ॾिसे तूं सियाणी, जिते बाट ऊंदहि ॾिसे तूं सियाणी, खणी जोति जग में हवालो ॾिबो आहे। अणांगे सफ़र सां पिथूं पेर थिया आहिनि, अणांगे सफ़र सां पिथूं पेर थिया आहिनि, ॿरी पाण हरदम उजालो ॾिबो आहे। वाह। ज़मानो सदाईं थो मोहसन सताए, ज़मानो सदाईं थो मोहसन सताए, कॾहिं दिलि रखण लाइ दिलासो ॾिबो आहे। वाह वाह। दुखी ज़िंदगी आहे, जियापो ॾिबो आहे, सदा साह खे मन सहारो ॾिबो आहे। सही, माशाल्लाह, तमामु बहितरीनु। ऐं असां वटि दिलासे जे जाइ ते वरी चवंदा आहिनि, अई अब्बा तूं त हलण वारो आहे। सो असां अॼु हुन दौर में बीठा आहियूं। बिल्कुलु आहे। भला मज़ाह सां बि तालुक़ु आहे या मेजॉरिटी शाइरनि जीअं संजीदा आहियो? आउं संजीदा शाइर आहियां। मज़ाह
मुंहिंजे माना मिज़ाज में न आहे। आम ज़िंदगी में बि न आहे या सिर्फ़ु शाइरी में? आम ज़िंदगी में बि तमामु थोरो मुख़्तसिर, माना हिकिड़ो उनजा मुख़्तसिर पल थियनि था बसि। संजीदगी मूंखे वधीक माना जेको आहे बहितर लॻंदी आहे। सही, हा, माना मज़ाज सफ़ा परे परे ताईं जो। बिल्कुलु। वरी मथां नक़ाद बि आयो। नक़ाद बि आहे, बिल्कुलु। पोइ मतिलबु ईअं त न हूंदो आहे त माण्हुनि जो तसवुरु तव्हांजे लाइ त भई माण्हू ॾाढो ॾुखियो आहे? करे सघे थो माण्हू, छो त नक़ाद जे लाइ चई सघिजे थो त ही फलाणो माण्हू बाबा नक़ाद आहे, त इन खां थोरो पासो कयो, उनजो इज़त एतिराम कयो। सही। त इहे शयूं आहिनि समाज में, ॾिसूं था, हिकिड़ो प्रैक्टिकल लाइफ में माण्हू ॾिसे थो। सही। अच्छा, तव्हां शाइर बि आहियो, कहाणीकार बि आहियो, नॉवल निगार बि आहियो, घणियूं सिन्फ़ूं मां लिखियूं आहिनि। जी, बिल्कुलु। पसंदीदा तरीन कहिड़ी आहे ऐं छो? बुनियादी तौर ते आउं शाइर आहियां। मुंहिंजो शाइरी सां घणो जेको आहे प्यार आहे। माशाअल्लाह। ऐं शाइरी मुंहिंजे जज़्बनि जो वधीक माना उन में आउं इज़हार कयां थो। नसुर त खणी वसी आहे, उन में तव्हां माना का पाबंदी न आहे। शाइरी में पाबंदी हुजण बावजूद बि मूंखे उन सां वधीक प्यार आहे ऐं मूं शाइरी तमामु घणी कई आहे। तक़रीबन 2-3 किताब ॿिया बि थींदा मुंहिंजा पोइट्री जे हवाले सां। सही, मतलब अञा उहा पब्लिश? हा, उन सां मुंहिंजी रिलेशन जेको तालुक़ु आहे उहो तमामु माना प्यार वारो आहे। माशाअल्लाह, तमामु बहितरीन। ऐं मूंखे बि इहा ई उमेदु हुई त तव्हांजी पसंदीदा शाइरी ई हूंदी। जी, बिल्कुलु। हा। अच्छा, हिन दौर में जिथे वक़्तु इलाही महदूद थी वियो आहे, नॉवल जहिड़ी सिन्फ़ ते कमु करणु, छा अॼु बि नॉवल उन ई शौक़ सां पढ़ियो वञे थो? बिल्कुलु। ही दौरु जेको आहे, को दौरु हुयो शाइरी जो दौरु हुयो। हा, बिल्कुलु। शेख अयाज़, नियाज़ हमायूनी, उस्ताद बुखारी, अब्दुल हकीम अरशद, राशिद मोराई, वॾा शाइर, इब्राहिम मुंशी, मोहम्मद ख़ान मजीदी, अब्दुल करीम जेको आहे गदाई, इहे वॾा जेके असांजा पॉपुलर शाइर ऐं क़ौमी शाइर, उन्हनि खे घणो पढ़ियो वियो। उहो शाइरी जो दौरु हुयो हिकिड़ो। पर हिन वक़्तु जॾहिं असां ॾिसूं था फिक्शन जो दौरु आहे, पूरी दुनिया में जेको आहे फिक्शन वधीक पॉपुलर आहे। ऐं असांजो नौजवान बि जेको आहे हिन वक़्तु फिक्शन यानी कहाणी ऐं नावल खे वधीक पढ़े थो। ऐं सिंधी में बि हाणे उहो ट्रेंड आहे। को वक़्तु हुयो जो सिंधी में नावल जी तमामु घणी खोट हुई। बिल्कुलु। हाणे असांजे नावल निगारनि, असांजे कहाणीकारनि उन खोट खे पूरो त खणी, मां न चवंदुमि त खणी उहो पूरा ई कई अथऊं, पर हिकिड़ो पंहिंजो जेको हिसो पती आहे उहो उन्हनि ज़रूरु ॻंढियो आहे। ऐं आउं सम्झां थो त नावल जे लाइ असां पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ जेको आहे पुरुउमीद आहियूं त असां जेको आहे नावल में असां कामयाबियूं जेको आहे ज़रूरु माणींदासीं। सही। ऐं उमेद इहा ई आहे, उमेद हमेशह मज़बूत रखिजे, पोइ अॻिते चवंदा आहिनि न, या नसीब आहे भाग खटाइनि। सो बहरहाल नॉवल जीअं त तवील त आहे, पर शुरू खां वठी आख़िर ताईं उनजो उहो तसलसुल बरक़रार रखणु बिल्कुलु आहे। इहो केतिरो मुश्किल हूंदो आहे हिकु राइटर जे लाइ, ऐं केतिरो महिनत तलब चइजे या गौर तलब कमु आहे? नावल ते वधीक महिनत जी ज़रूरत आहे, छो त कहाणी में मुख़्तसिर किरदार हूंदा आहिनि ऐं नावल में जेका आहे किरदार वधीक हूंदा आहिनि, उनजो प्लाट वसी हूंदो आहे। ऐं उनखे जेको आहे नावल जी ख़ूबसूरती इहा ई आहे त अव्हां हिकु किरदार खां ॿिए किरदार खे जॾहिं पढ़ो त उनजो पाण में हिकिड़ो माना ॻंढापो हुजे, कहाणी जो रिश्तो हुजे, तालुक़ु हुजे, उहो न टुटे। ऐं नावल ते सिंधी में बि हिन वक़्तु काफ़ी तजुर्बा थी रहिया आहिनि ऐं जेको आहे ड्रामाई नावल बि जेको आहे लिखिया विया आहिनि। हींअर ताज़ो नावल हिकिड़ो असांजे बैदुल मसरूर साहब लिखियो आहे, ड्रामाई क़िस्म जो नावल आहे, ॾाढो ज़बरदस्त नावल आहे। ऐं नावल उन में हिकु त कहाणी में किरदार घणा थियनि था ऐं उन किरदारनि जा जेके डायलॉग आहिनि उहे उनखे वधीक पुरअसर बणाइनि था। ऐं नावल मौजूदा दौर में असांजा पढ़ंदड़ उनखे दिलचस्पी सां पढ़नि था। त आउं सम्झां थो त नावल जंहिं हवाले सां सिंधी में तख़लीक़ कयो वञे थो, उनजो पढ़ंदड़ जो हल्को बि वधियो आहे। ऐं नावल लिखंदड़नि जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो मिज़ाज आहे। नावल लिखंदड़ जो पंहिंजो पंहिंजो मिज़ाज आहे। को दौरु हुयो जेको आहे असांजे जेको आहे यूनिवर्सिटी जे मंज़र में
काफ़ी नाविल लिखिया विया ऐं हींअर बि पर हिन वक़्तु कुझु दौरु तब्दील थियो आहे जो माण्हुनि उन जेको आहे यूनिवर्सिटी वारे मंज़र खे छॾे पंहिंजे समाज जा जेके मसइला आहिनि उन तरफ़ बि माना तवजो ॾिनी आहे। ॿियो जेके फ़िक्री लाड़ा आहिनि फ़िक्री लाड़नि ते बि जेको आहे असांजो नौजवान नाविल निगार उहो उन ते लिखे थो। ख़ासि करे असांजो हैदराबाद जो जामशोरे जो असांजो राइटर आहे कलीम बुट साहब उन जेको आहे पंहिंजे नाविल में मुख़्तलिफ़ फ़िक्री हवालनि सां नाविल उन तख़लीक़ कया आहिनि जेको हिकु सुठो सिंधी में हिकिड़ो सुठो माना वाधारो आहे ऐं मां सम्झां थी त ईअं थियणु खपे त जीअं असांजे अदब में बि नवाण अचे ऐं जेका हीअ टही आहे ख़ासि तौर ते उहा सिंधी किताब पढ़े छो त मूंखे लॻे थो त शायदि असां ही आख़िरी जनरेशन आहियूं जेके सिंधी किताब ख़रीद कयूं था पढ़ूं था उहे नॉवेल्स हुजनि पोइट्री हुजे या कुझु ॿियो हुजे तव्हांखे बि ईअं लॻे थो या सिर्फ़ु इहो मुंहिंजो ख़्यालु आहे मुमकिन आहे अव्हांजी राय बिल्कुलु अव्हांजो ख़्याल सां बि सहमत आहियां बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे ऐं बाक़ी त नाविल उन जा पढ़ंदड़ पंहिंजे जेको आहे सोच सां उनखे पढ़नि था ऐं ॿियो नाविल जी इहा ख़ूबी आहे असां वटि सिंधी में हिकु त तख़लीक़ी नाविल जेको आहे उहे पब्लिश थियनि पिया उन सां गॾु जेको आहे तर्जुमो जेके ॿाहिरीं दुनिया खां जेके असां वटि नाविल अचनि था अंग्रेज़ी खां उर्दू में अचनि था उर्दू खां वरी उर्दू खां सिंधी में अचनि था डायरेक्ट अंग्रेज़ी खां बि सिंधी में अचनि था छो त असां वटि काफ़ी जेके ज़हीन जेके असांजा पढ़िया लिखिया अंग्रेज़ी ॿोली ते उनजी दस्तरस आहे त उहे अंग्रेज़ी तां बि उन्हनि खे तर्जुमो करे पढ़ंदड़नि ताईं उहो नाविल पहुचाइनि था त इहो हिकु सुठो अमल आहे बिल्कुलु सो उहो हाणे छा ॿुधाइणु चाहींदो हाणे अव्हांखे आउं कुझु ॿुधायां थो बिल्कुलु शायदि शाइरी सां वरी एनर्जी मिली थी वञे लाज़िम आहे लिटरेचर ते ॻाल्हाइणु मूंखे लॻंदो आहे त लिटरेचर ते हिकिड़ो संजीदा सब्जेक्ट आहे जंहिं ते तव्हां जॾहिं ॻाल्हाईंदा आहियो त बिल्कुलु संजीदगीअ सां सुकून सां उन में शाइरी वरी थोरो माहौल खे मतिलबु मटे छॾींदी आहे जी बिल्कुलु हींअर आउं अव्हांखे ॿुधायां थो नसरी नज़्म आहे जी जी नसरी नज़्म आहे जेका मौजूदा दौर जी ॾाढी पॉपुलर सिन्फ़ आहे इन ते असल में हिन में शाइराणियूं पाबंदियूं न आहिनि सुकून सां लिखो पर ख़्याल जी पाबंदी ज़रूरु आहे त उन में ख़्यालु अहिड़ो पावरफुल हुजे ऐं उनजो क्लाइमेक्स एॾो ज़बरदस्त हुजे जो जॾहिं आख़िरी 2 सिटूं जेको आहे शाइर पढ़े त ॿुधंदड़ माना हिकिड़ी शइ उनखे महसूसु थिए उहो हिकिड़ो शिरक भरे त वाक़ई माना हीअ शइ आहे त हीअ नसरी नज़्म आहे इन में आउं केतिरो कामयाबु वियो आहियां उनखे पढ़ंदड़ ऐं ॿुधंदड़ उहो महसूसु कंदा ज़रूरु हिन नज़्म जो उनवान आहे अखियूं ई काइनात मुंहिंजूं अखियूं हुनखे ॻोल्हींदियूं रहियूं मुंहिंजूं अखियूं हुनखे ॻोल्हींदियूं रहियूं मां ज़िंदगीअ जे ॾुखनि तकलीफ़ुनि मां गुज़री सुखनि खे माणे वरितो पर मूंखे उते बि सुकून न मिलियो दूर ॾूरां सफ़र बि कया ॾूरां सफ़र बि कया थर बर जबल झागे ॻोल्हा में रहियमि किथे वरी उॿाणको थी सोचींदो रहियमि ऐं मूं जॾहिं पंहिंजे महबूब जी निमाणियुनि अखियुनि में ॾिठो ऐं जॾहिं मूं पंहिंजे महबूब जी निमाणियुनि अखियुनि खे पसियो तंहिं वक़्तु मूंखे उन्हनि अखियुनि में हिकु हसीन काइनात नज़र आई तंहिं पल मुंहिंजे मन में हिकिड़ो ख़्यालु पैदा थियो त अखियूं ई ज़िंदगी आहिनि अखियूं ई काइनात आहिनि बेशक जेके प्यार जे समुंड में ज़िंदगी ऐं फ़ना ताईं सफ़र कनि थियूं जंहिंमें सभु कुझु मौजूदु आहे अखियूं ई काइनात आहिनि वाक़ई ईअं ई आहे ऐं अखियूं न हुजनि त पोइ सभु ख़तमु आहे बिल्कुलु आहे का शइ मुंहिंजे ख़्याल में एग्ज़िस्ट ई नथी करे ही सॼियूं हुस्न अखियूं ही समूरी काइनात जा जेके मंज़र असां ॾिसूं था उहे अखियुनि सां ई ॾिसूं था अखियुनि जो जेको नूर आहे उन सां उन्हनि सभिनी शयुनि खे असां ॾिसूं बि था महसूस बि कयूं था सो वाक़ई अखियूं नेमत आहिनि ऐं काइनात आहिनि ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे वाक़ई वाक़ई इहा ॻाल्हि वणी मूंखे दिलि सां वणी जी बिल्कुलु महिरबानी सो ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं कहाणी जे हवाले सां
पाण अञा कोन ॻाल्हायो आहे। जी बिल्कुलु ॻाल्हाईंदा। सो कहाणियुनि ते को किताब पब्लिश थियो आहे या मुंहिंजो या ॿियनि न दोस्तनि न जो? अव्हां जो सर, ॿियनि जा त लाज़िम जी आहे। बिल्कुलु। कहाणी मूं ॿारनि जे लाइ 6 कहाणियुनि जा किताब जेको आहे मुंहिंजा पब्लिश थिया आहिनि ऐं वॾनि जे लाइ जेके मेच्योर माण्हू आहिनि, छो त हू त ॿारनि जे लाइ आहिनि, हिकिड़ा तरबियती ऐं ॿारनि जे तरबियत जे लाइ ऐं उन्हनि जे तालीम जे लाइ माना हिकिड़ियूं कहाणियूं आहिनि। त वॾनि जे लाइ बि मूं कहाणियूं लिखियूं आहिनि, जेको किताब इंशाअल्लाह उहो बि पब्लिश कराईंदासीं मुख़्तलिफ़ मैगज़ीन में। उन में मुंहिंजूं कहाणियूं छपियूं आहिनि। रेखाऊं मैगज़ीन जेको आहे रहमत पीरज़ादो उहो उनखे कढंदो आहे, तक़रीबन सिलसिलेवार रेखाऊं मैगज़ीन आहे, त उन में मुंहिंजूं कहाणियूं छपियूं आहिनि या मुख़्तलिफ़ अख़बारुनि जे सिफ़नि में उहे छपियूं हुयूं। हींअर त अख़बारी सिफ़ा अदबी हुजनि या ॿाराणा अदबी सिफ़ा हुजनि, उहे मुकमिल बंदि थी चुका आहिनि। उन्हनि अख़बार वारनि खे वेनिती आहे, सभिनी दोस्तनि खे, एडिटरनि खे या ख़ासि जेके अख़बारुनि जा मालिक आहिनि उनखे हिन जेको आहे पंहिंजे तरफ़ां मां चवां थो त महिरबानी करे अदबी सिफ़ा ऐं ॿारनि जा सिफ़ा जारी कया वञनि, त जीअं हिकिड़ो तख़लीक़ जो जेको तसलसल आहे, माण्हू जो लाॻापो आहे, अख़बार रोज़ु घर में अचे थी, त उन में जेकॾहिं कुझु अदबी सिफ़ा हूंदा त उन में दिलचस्पी अञा वधी वेंदी। जी सर, नवाण केतिरी आई आहे? लाज़िम आहे दुनिया मटिजे पई, जी बिल्कुलु हा। शयूं मटिजनि पियूं, टर्म्स मटिजनि जी पिया, बिल्कुलु हा। छा अदब में उहा तब्दीली तव्हां महसूसु कई आहे या कहाणियुनि में, या अञा उन पुराणे तर्ज़ ऐं पुराणा जेके टॉपिक्स आहिनि उन्हनि ते ई लिखजनि पियूं? हा न न बिल्कुलु, अदब में काफ़ी कहाणियुनि में तब्दीली आई आहे, छो त जदीद दौरु आहे, जदीद दौर जूं हिकिड़ियूं पंहिंजूं तक़ाज़ाऊं हूंदियूं आहिनि ऐं क़दीम दौर में बि जेकॾहिं असीं कहाणी पढ़ूं था त उहा उन दौर जे हिसाब सां ॾाढी ज़बरदस्त आहे। बिल्कुलु। ऐं बाक़ी मौजूदा दौर में छो त हीउ हिकिड़ो कंप्यूटर जो दौरु आहे, साइंस जेको आहे वधीक असांखे हिन में ज़रूरत थिए थी हिन समाज में, त साइंस फिक्शन में बि कहाणियूं लिखियूं वञनि थियूं, त कहाणी पंहिंजे जिदत सां अॻिते माना जेको आहे निकिरी आई आहे। कहाणीकारनि जो पंहिंजो हिकिड़ो रोल आहे उन में, ऐं उन में साइंस फिक्शन जी मूं ॻाल्हि कई पहिरियां बि, त उन में साइंस फिक्शन जे हवाले सां बि कहाणियूं तख़लीक़ थियनि थियूं ऐं नवां नवां मौज़ू आया आहिनि। ठीकु। अच्छा, जेकॾहिं अव्हां जे कहाणियुनि जी ॻाल्हि कजे जी त का अहिड़ी कहाणी जेका अव्हांखे लॻे थो तव्हां हिन महिल ताईं जेके कहाणियूं लिखियूं वयूं आहिनि उन्हनि सभिनी मां मुनफ़रिद आहे? जी बिल्कुलु। या को अलॻि सब्जेक्ट आहे, का आहे अहिड़ी? हा, मुंहिंजी हिकिड़ी कहाणी जेका मूंखे तमामु घणो जेको अपील कंदी आहे, वणंदी आहे मूंखे। हिकिड़ो तख़लीकार खे त सभई शयूं पंहिंजूं प्यारियूं हूंदियूं आहिनि, बिल्कुलु। पर को इस्म, का कहाणी, को शाइरी जो इस्म अहिड़ो हूंदो आहे जेको उनखे वधीक अपील कंदो आहे, उनखे वधीक माना अज़ीज़ हूंदो आहे। त मुंहिंजी हिकु कहाणी एंटिक हिकिड़ो पीस हूंदो आहे न, एंटिक पीस, एंटिक जेको आहे मुंहिंजी हिकिड़ी कहाणी, उहा कंहिं मैगज़ीन में छपी बि आहे। त इंशाअल्लाह मुंहिंजो जॾहिं कहाणियुनि जो मजमूओ ईंदो त उहा उन में वधीक जेको आहे सूंहंदी, उहा एंटिक कहाणी। ऐं जेके तव्हांजा परिसार हिन महिल ॾिसंदा हूंदा न, उहा कहाणी ज़रूरु सर्च कंदा। जी बिल्कुलु। अच्छा, हाणे इन सवाल खे असां ॿिनि हिसनि में विरहायूं था, बल्कि मुंहिंजे ख़्याल में मुमकिन आहे मां चइनि में विरहायां। जी। पहिरियों त इहो ॿुधायो त जेके असांजा अज़ीम शाइर आहिनि, शेख अयाज़ आहे या लतीफ़ सरकार आहे या इन कैटेगरी जा, जी जी बिल्कुलु, उन्हनि शाइरनि मां तव्हांखे केरु सभ खां वधीक पसंदि आहे ऐं कारण छा आहे? हा, मूंखे जॾहिं जेको आहे ॿाराणी एज हुई, हुन बालकपणे वारे दौर में असां जेको आहे शाह लतीफ़ खे पढ़ियोसीं, त उनजो सहर जेको आहे, उनजो असरु जेको आहे, अॼु बि मुंहिंजे माना हिन 50+ आहियां आऊं हिन वक़्तु, त लतीफ़ जहिड़ो अज़ीम शाइर आउं सम्झां थो त सिंधी ॿोली में अञा ॿिए कंहिं शाइर जनमु नाहे वरितो, ऐं लतीफ़ मुंहिंजे लाइ अज़ीम आहे। ठीकु। ऐं जेकॾहिं हिन टीह जी ॻाल्हि कजे, जी, उन्हनि में केरु पसंदि आहे? हा, हिन जेकॾहिं मौजूदा जदीद दौर जी टीह जेकॾहिं लतीफ़ खां पोइ असां जेकॾहिं पढ़ियो आहे त शेख अयाज़, इमदाद हुसैनी, उस्ताद बुखारी, इन्हनि वधीक जेको आहे मूंखे अपील कई आहे पंहिंजी शाइरी जे हवाले सां। अच्छा, बिल्कुलु जेके नौजवान लिखनि पिया अॼुकल्ह, सफ़ा नवां शाइर, बिल्कुलु उहे असांजी टीह जा जेके आहिनि शाइर, उन्हनि जो बि हिकिड़ो पंहिंजो कमाल आहे। वसीम सूमरो आहे, या असां खां अॻु जी टीह में
अयाज़ गुल आहे, अदल सुमरो आहे ऐं अयूब खोसो आहे। काफ़ी अहिड़ा शाइर अव्हांखे मिलंदा। सईद मेमण आहे लाड़काणे जो। तमामु घणी हिकिड़ी माना ईअं सम्झो त क़तार आहे शाइरनि जी जदीद शाइरी जे हवाले सां। जेकॾहिं असीं नाला खणंदासीं त उहे नाला जेको आहिनि तमामु वॾा आहिनि, घणा आहिनि। जी, औरतूं बि शाइराऊं आहिनि? जी बिल्कुलु, औरतूं बि शाइरा आहिनि। उन्हनि में केरु पसंदि आहे? औरतूं तक़रीबन जेको आहे काफ़ी शाइरी कनि पियूं। फरज़ाना शाहीन आहे, ॾाढी सुठी संजीदा शाइर आहे। ऐं मूं रुखसाना प्रीत जी जेको आहे शाइरी खे बि पढ़ियो आहे ऐं उनजी पोइट्री ते मूं हिकिड़ो रिव्यू बि लिखियो हुयो। त तनक़ीद त न कई न? न तनक़ीद न कई, तनक़ीद न कई बिल्कुलु। न वैसे हूअ करे त सघो था न, तनक़ीद बिल्कुलु, तनक़ीद खां आउं बि मथां हूंदा आहियां। तनक़ीद जे लाइ तव्हां जेकॾहिं पॉज़िटिव तनक़ीद कयो था, हिकिड़ो पेचरो ॾियो था उन तख़लीकार खे, त इहो हिकिड़ो सुठो अमल आहे, ॾाढो सुठो अमल आहे। सही। अच्छा, जेकॾहिं अॼुकल्ह जे नौजवाननि खे तव्हां का पॉज़िटिव तनक़ीद कयो कंहिं शाइरी ते या कंहिं शइ ते, त उहे जल्दी चिड़ी वेंदा आहिनि। जी बिल्कुलु। इहे तव्हां सां करे थियो, ख़बर पई कुझु चिड़ी वियो ऐं ब्लॉक करे छॾियईं? हा, असल में मां वरी फेसबुक ते तनक़ीद जे हवाले सां थोरो मुहतात आहियां। अच्छा। फेसबुक जी दुनिया में छो त हू हिकिड़ो पंहिंजो मिज़ाज रखे थो फेसबुक। उते त अलॻि अलॻि माण्हू, हा, अलॻि अलॻि माण्हू वेठा आहिनि ऐं पोइ वरी उन में माण्हू उलझी थो पए। हा, ईअं हिक खे जवाबु ॾे, ॿिए खे जवाबु ॾे, टे खे जवाबु ॾे। पोइ उन में असां वटि एतिरो टाइम आहे कोन। हिकु त आउं पब्लिशर आहियां, पंहिंजे उन शोबे सां आउं सलाहियल आहियां। ॿियो तख़लीक़ी हवाले सां आउं सरगर्म आहियां। त जेकॾहिं मां फेसबुक ते वधीक टाइम ॾींदुसि त होॾे मुंहिंजियूं जेके सलाहियतूं आहिनि उहे वक़फ़ न थी सघंदियूं। सही। बाक़ी जेको आहे असांजी जेको आहे एज जा, असांजे जेके टही जा शाइर आहिनि, त जॾहिं उन्हनि खे तख़लीक़ी हवाले सां हिकिड़ी पॉज़िटिव राय ॾियूं था त हू उन ते अमल कोन था कनि। हा, हू माना हिकिड़ो ज़िद आहे त अना आहे हिकिड़े क़िस्म जी। आउं त इहो चवंदुसि त न बसि ठीकु आहे, जेको मूं लिखियो आहे इहो सही आहे। हा, ईअं पर ईअं हूंदो न आहे। सही, बिल्कुलु मां सही चयो। ऐं अॼुकल्ह सहप बिल्कुलु कोन्हे। सहप कोन्हे बिल्कुलु। असां पंहिंजे स्कूल में मारूं बि खाधियूं। जी। अॼु के ॿार खे ॾिसो, उफ़ नथो चई सघिजे। हा। सो लाज़िम आहे, फ़र्क़ु इलाही घणो आयो आहे। बहरहाल टाइम आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। जी व्यूअर्स, वरी मां सभिनी खे भलीकार चवां थी द लेट नाइट शो विद शाज़िया करीम में। ऐं वहीद मोहसिन साहब अॼु के प्रोग्राम में मौजूदु आहे, जिन सां तमामु सुठी कचहरी असांजी हले पई। साण में शेरो शाइरी बि आहे। सो अॼु मां इहा ई कोशिशि कयां पई त ॻाल्हि ॿोल जे विच विच में शेरो शाइरीअ जो तड़को ज़रूरु हुजे, त जीअं साईं जन जी जेका शाइरी आहे उहा बि अव्हां ताईं पहुचे। मूंखे लॻंदो आहे त हिकु तरीक़े सां उहा महफ़ूज़ थी वेंदी आहे। छो त लाज़िम आहे हीउ प्रोग्राम यूट्यूब ते हलियो वेंदो, अनेक माण्हू ॾिसंदा, सोशल मीडिया ते हूंदो, त हिकिड़ो हीअ जेके शयूं आहिनि न उहे वरी पोइ इंसान खे जॾहिं यादि ईंदियूं आहिनि या कॾहिं साम्हूं अची वेंदियूं आहिनि त पोइ हिकिड़ी अलॻि ई कैफ़ियत हूंदी आहे, अलॻि ई ख़ुशी हूंदी आहे। सो हाणे छा ॿुधाईंदो? हाणे आउं अव्हांखे नसरी नज़्म ॿुधायां थो, शिकारपुर जे हवाले सां। बिल्कुलु, हा हा, शिकारपुर जे हवाले सां ॿुधायां थो। हिन नसरी नज़्म जो उनवान आहे शिकारपुर उदास आहे। अल्लाह, शिकारपुर उदास आहे। शिकारपुर उदास आहे। शिकारपुर जी गलियुनि मां अॻे राबेल ऐं गुलाबनि जी महक ईंदी हुई। वाह। पर हाणे उते बारूद जी बूइ अचे थी। को बि ॼण महफ़ूज़ कोन्हे। ॿार शहर जी घिटियुनि मां अॻुवा थियनि था। दुकानदार बि महफ़ूज़ नाहिनि रहिया। ॾींहं ॾिठे फुरूं ऐं धाड़ा, वाट वेंदे मुसाफ़िर क़तल थियनि था। हीउ शहर न को मक़तल गाह बणिजी वियो हुजे। को दौर हो अमुन ऐं सलामतीअ जो,
स्कूल ॿारनि जे आवाज़नि सां गूंजंदा हुआ। वाह। हर राति किथे न किथे राग रंग जी महफ़िल मचंदी हुई। रिहाणियूं ऐं मुशाइरा थींदा हुआ। ॿार रांदियुनि जे मैदाननि ते बहकंदा हुआ। शिकारपुर इल्मु ऐं अदब जो मर्कज़ हूंदो हो। उस्ताद, प्रोफेसर, आलिम, अदीब, शाइर, वकील, डॉक्टर हिन शहर जा सूंहां हूंदा हुआ। वाह। काठ ते रंबी सां उकर जो कमु कंदड़ बाबलाणी बि कमाल जा कारीगर हूंदा हुआ। ही तख़लीक़ जो शहरु हूंदो हो। तॾहिं त शेख अयाज़ चई वियो आहे, शिकारपुर रुॻो शहरु न पर हिकु कैफ़ियत आहे। शहर जा माण्हू सुलझियल ऐं सुलक्षणा हूंदा हुआ। माण्हुनि में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो हो। वाह। पर अॼु माण्हू माण्हूअ खे मारे रहियो आहे। शहर जूं सभु रौनकूं महिमान पखी जियां भड़को ॾेई उॾामी वियूं आहिनि। लखीदर जी सूंहं अॼु उहा नाहे रही। दीवान जे होटल ते माण्हुनि जी उहा रौनक नाहे रही। लखीदर तां हर शइ मिलंदी हुई। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बाज़ार ऐं ढक बाज़ार में दुकानदारनि जा होका ऐं सॾ गूंजंदा हुआ। वाह। माण्हू ख़ुशीअ मां मुरकंदा हुआ। 4 सदियूं गुज़री वयूं। सभई मोहबत सां गॾु रहंदा हुआ। कॾहिं कंहिं बि करबला में को बम धमाको कोन थियो हो। पर लखीदर वारी करबला मस्जिद में ख़ुदकश बम्बार तरफ़ां कयल धमाको पंहिंजे कननि सां ॿुधो हो। उहो क़यामत जहिड़ो मंज़रु हो। जेके माण्हू असां सां लखीदर ते गॾु हूंदा हुआ उहे रतो रत हुआ। जेके माण्हू असां सां लखीदर ते गॾु हूंदा हुआ उहे रतो रत हुआ। माण्हुनि जा हवास हलिया विया हुआ। मां उन वक़्तु तड़ तकड़ में पंहिंजे वसीम किताब घर खे बंदि करे बीठो हुउसि त पुलिस रोड ते ॻोढ़ा गैस जो गोलो उछलायो हो। असां त अॻु ई दिलि में रोई रहिया हुआसीं। वेतर ॻोढ़ा आणींदड़ गैस असांजो हाल बेहाल कयो हो। वाह। शिकारपुर जो माज़ी केॾो सुहिणो हो, अमन वारो हो। अॼु हाल असांजे वजूद खे ग़मनि में ॿोड़ियो आहे। सुहिणो शहरु शिकारपुर उहो नाहे रहियो जंहिंजी हाक ॾेह परॾेह में हूंदी हुई। सदर महलो, रेलवे स्टेशन ऐं खानपुर दर जिते सदाईं रौनकूं हूंदियूं हुयूं। किले काफ़िले मां तारीख़ जा निशान मिलंदा हुआ। अॼु उहो मुकमिल तौरु ख़तमु थी वियो आहे। हज़ारी दर सफ़ाई सुथराई में अञा वधीक सुहिणो लॻंदो हो। हाथी दर त रोज़ानो माण्हुनि जा मेड़ हूंदा हुआ। सुक पुल जे हेठां गुज़रंदे ईअं महसूसु थींदो हो ॼण कंहिं ख्वाबनि जे शहर में घुमंदा हुजऊं। स्टोटगंज शहर जे वापार जो मर्कज़ हूंदो हो। सब्ज़ी मार्केट में माण्हुनि जा अंबोह हूंदा हुआ। वागणे दर जा माण्हू इल्मु अदब जी ॻोल्हा में हूंदा हुआ। करन दर जा कुशादा रोड ऊन्हारे में टहिकंदा हुआ त सियारे जे मुंद में थधिड़ियुनि सुरहनि हवाउनि सां महकियल हूंदा हुआ। शिकारपुर में तारीख़ी आलीशान मस्जिदूं, मंदर, मढ़ियूं आबाद हूंदियूं हुयूं। बीमारनि जी परघोर लाइ राव बहादुर ओधूदास ताराचंद अस्पताल ॾढ हूंदी हुई, जंहिं पंहिंजो नालो अस्पताल जे अंदरूनी मुख दरवाज़े जे चांठ ते लिखाए छॾियो हो। सेवी दर जी छा ॻाल्हि कजे, हर तरफ़ अमन हूंदो हो। सिद्दीक़ माड़ी तारीख़ जो हवालो हुई। गघराणी घिटी कंहिं तिलसम जो ॾेख ॾींदी हुई। किड़ी अता मोहम्मद ऐं किड़ी नवाब खान जा माण्हू बि शानदार हुआ। आगा सलीम शहर जो शहज़ादो लॻंदो हो। जगन्नाथ लाइब्रेरी जिते रोज़ानो इल्म जा मतलाशी ईंदा हुआ। सिटी कोर्ट हिकिड़ा महलो, हाजी लतीफ़ शाह महलो ऐं बेगारी वाह जो रौनकूं अॼु बि यादि ईंदियूं आहिनि। शहर जा स्कूल, हाई स्कूल नंबर 1 ऐं हाई स्कूल नंबर 2, हाई स्कूल काज़ी हबीबुल्लाह तारीख़ जी अॼु बि शाहिदी ॾींदा आहिनि। शाह लतीफ़ आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज, C&S डिग्री कॉलेज इल्म जा मर्कज़ हुआ। खियलदास फ़ानी बि यादि अचे थो। नंद जवेरी जंहिंजो शिकारपुर सां इश्क़ु हो, जेको अॼु बि हिंदुस्तान में विरासत जी पीड़ा महसूसु करे थो।
हबीबुल्ला भुट्टो, नक्श नायाब मंगी, डॉक्टर कयूम तराज, लाल मोहम्मद लाल, नियाज़ हमायूनी ऐं डॉक्टर अब्दुल ख़ालिक राज सूमरे खे कोन विसारे सघंदासीं। कराची लॾे वियल बैदल मसरूर जो आवाज़ु अॼु बि शिकारपुर जे घिटियुनि में पड़ाॾो बणिजे थो। प्रोफेसर वज़ीर अली महर जूं तालीमी ख़िदमतूं बि यादि आहिनि। हाणे शिकारपुर में शेख अयाज़ यूनिवर्सिटी बि क़ाइमु थी आहे। ॿिया सिहत घर ऐं तालीमी इदारा बि शिकारपुर जी सूंहं आहिनि। लखीदर ते गणेश बाग़ ऐं बेगारी वाह जी ॿीअ कड़ ते शाही बाग़ जा मंज़र अखियुनि खे तरावत ॾींदा हुआ। शाही बाग़ क्रिकेट जो मैदान नौजवाननि लाइ हिकु ख़्वाब नगर हूंदो हो। वाह। उहे रांदियुनि में मसरूफ़ रही पंहिंजी सिहत संवारींदा हुआ। रुस्तम रोड ते रौनकूं हूंदियूं हुयूं। शहर अमन जो गहवारो हूंदो हो। अध राति खां पोइ माण्हू नाज़ सिनेमा, प्लाज़ा सिनेमा ऐं अफशां सिनेमा तां फिल्म ॾिसी घर अमन सां मोटंदा हुआ। वाह। शिकारपुर जा दीवान परॾेही वापारी हूंदा हुआ। हुंडी सिस्टम उन्हनि ईजाद कयो हो। बैंक ऑफ इंडिया शिकारपुर जी इमारत अॼु बि अहिड़े ई मुनफ़रद लॻे थी। दीवाननि अनोखा महल, माड़ियूं, फ्लैट जोड़ाया हुआ। सॼे शहर में ख़ूबसूरत इमारतुनि जो ॾेख हूंदो हो। वाह। अलिफ शाह शहीद जे क़ब्रिस्तान में पखी दाणो चुगण ईंदा हुआ। शहर जे चौधारी बाग़ हुआ। हिते रुॻो ख़ुशी हूंदी हुई। माण्हुनि शिकारपुर खे पेरिस सां भेट कई, पर अॼु समूरो शिकारपुर उदास आहे। भाई चैन राय सामी जो फ़िकिर माण्हू विसारे वेठा आहिनि। माण्हुनि खां ख़ुशियूं खसी वयूं आहिनि। वाह। मां बि पंहिंजे शहर खे यादि कंदे घणो उदास थी वियो आहियां। ख़बर नाहे इहा उदासी कॾहिं ख़तमु थींदी। शेख अयाज़ वारो शेख महलो बि उदास आहे। फ़क़ीर ग़ुलाम अली मसरूर बदवी जो वेढ़ो बि उदास लॻे थो। ख़लील मोरियाणी जो मोरियाणी महलो बि असांखे सॾे थो। आख़िर कहिड़ो वाव घुलियो जो मुहबत हितां मोकिलाए वई। उन ते आउं सोचियां थो, माज़ी जे झरोकनि मां तस्वीरूं ॾिसी लखीदर घंटाघर जे कांटनि ते नज़र उछलायां थो। घड़ियाल जो वक़्तु बि बिहिजी वियो आहे। ईअं ई हिकु ॾींहुं मुंहिंजे दिलि जी धड़कन बि बिहिजी वेंदी। मुंहिंजो क्लाइमेक्स ईअं आंदो आहे। के शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, सच पुछो त सम्झ में न ईंदी आहे त उन ते वाह कजे या आह कजे। जी बिल्कुलु आहे। सो अॼु मां पूरी शिकारपुर असांखे घुमाई। जी बिल्कुलु। ऐं ईअं पियो लॻे ॼण वाक़ई असां उन्हनि घिटियुनि में उन्हनि जायुनि ते मौजूदु आहियूं। पर हिकु शइ जो ज़िक्र न कयो, खटाण जो। खटाण जो। शिकारपुर जी खटाण। हा बिल्कुलु, शिकारपुर जो खटो बाबा। जी बिल्कुलु। ऐं अॼु बि असां घुराईंदा आहियूं। सो उन खां बिना मूंखे लॻंदो आहे शिकारपुर अणपूरी आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि। अच्छा, शिकारपुर मुज़कर या मोइनस? शिकारपुर खे असीं जेको आहे मोनिस में कयूं था। मोइनस में कयूं था, है न? त पोइ शिकारपुर जी खटाण। जी बिल्कुलु। सही सही सही। हा, के शयूं जेके हूंदियूं आहिनि न, कंफ्यूजन हुजे त पोइ माण्हू खे करेक्ट करे छॾणु खपनि। बिल्कुलु। ऐं इन मां सम्झां थी को बि आर न हुजणु खपे। ऐं इहे शयूं हूंदियूं आहिनि जेके इंसान खे सेखारींदियूं आहिनि ऐं अॻिते वधाईंदियूं आहिनि। सर माशाल्लाह पब्लिशर बि आहियो। जी। जॾहिं मां को किताबु पब्लिश कंदा आहियो त उन खां पहिरियों लाज़िम आहे उहे शयूं, उहे तहरीरूं तव्हां ताईं पहुचंदियूं हूंदियूं। बिल्कुलु हा। पढ़ंदा आहियो समूरियूं? जी बिल्कुलु। उनखे हिकु त कोशिशि हूंदी आहे त राइटर खे चवंदा आहियूं त प्रूफ कराए ॾियो, पर जेके दोस्त वरी ज़िमेवारी मूं ते रखंदा आहिनि त अव्हां कयो प्रूफ। त काफ़ी किताबनि जो प्रूफ मूं पाण बि कयो आहे। ठीकु। को अहिड़ो किताबु हथनि मां गुज़रियो जेको छापे अव्हांखे लॻो हुजे त मतिलबु ही किताबु आहे? जी बिल्कुलु। ऐं ख़ुशबख़्ती आहे जो हे मुंहिंजे हिसे में आयो। कोई अहिड़ो किताबु? काफ़ी किताब मूं तक़रीबन 50 जे क़रीब किताब हिन वक़्त ताईं छपिया आहिनि। महिनत कई आहे, पाण पंहिंजे कुल्हनि ते वज़न खयो आहे। माशाल्लाह। ऐं घिटी घिटी विया आहियूं त हिकिड़ी उन जुस्तजू में, उन महिनत में हिकिड़ो लुत्फ़ु आहे। सही। उन में तकलीफ़ त खणी आहे माण्हू खे, पर उन तकलीफ़ में जेको असांखे वरी लुत्फ़ु मिले थो त उहो कमाल जो आहे। किताब जे हवाले सां तक़रीबन जेके बि मुंहिंजी पब्लिकेशन जा किताब आहिनि उहे मूंखे सभई प्यारा आहिनि, ओतिरा ई प्यारा आहिनि। पर जॾहिं किताबु ख़ूबसूरत छपिबो आहे ऐं माण्हुनि खे बि उहो वणे, उन मां माण्हू इंस्पायर थियनि, त मूं हिकिड़ो किताबु छपियो जेको आहे जेकबाद जे हिकिड़े राइटर
अबू बकर सदाए साहब जो उनजो उनवान बि ॾाढो टिपिकल आहे, मुनफ़रद आहे। शेयर करणु चाहींदो? हा, आउं ॿुधायां थो तव्हांखे। रंगोली उनजो उनवान आहे। मज़मूननि ते हू किताबु आहे, मज़मूननि ते आधारियल किताबु आहे। ॾाढो ख़ूबसूरत नमूने सां उन ते असां महिनत कईसीं, उनखे छपियोसीं। ऐं जेके सुठा पढ़ंदड़ आहिनि, आउं हवालो ॾींदुसि बैदल मसरूर बदवी जो। मूं जॾहिं उनखे किताबु ॾिनो त सर हीअ अव्हांजे मुताले लाइ मूं आंदो आहे, किताबु पढ़ो। त साईं जन मूंखां किताबु वसूल कयो ऐं तक़रीबन ॿिए ॾींहं खे साईं मूंखे फ़ोन कई, चयो त बाबा अव्हांखे मुबारकूं, ॾाढो बहितरीनु किताबु अव्हां छपियो आहे, पर हिन किताब जा मूंखां अव्हां जेको आहे पैसा वठी वञो। त इहा पब्लिशर जे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे। जेकॾहिं को वॾो आलिम, अदीब, नाविल निगार ऐं सुठो रागी, किताबनि सां वधीक मुहबत कंदड़ माण्हू, उनखे जेकॾहिं उहा शइ पसंदि अचे थी त लाज़मी आहे असां उन मां इंस्पायर थियूं था, असांखे ख़ुशी मिले थी। सही। ऐं सर बैदिल जी इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻी त मूंखां पैसा वठी वञो। ऐं मां ज़ाती तौर ते बि इहो भाईंदी आहियां त किताबु जेको आहे न, उनजो घटि में घटि उहो उजूरो ज़रूरु ॾियणु खपे जेको उन पब्लिशर जो हक़ आहे। हाणे अक्सर मां ॾिसंदी आहियां त जेके शाइर खे या कंहिं बि लेखक खे एज़ाज़ी कॉपियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, उहो वीचारो पियो विराईंदो आहे ऐं तक़रीबन उन में ई हलियो वेंदो आहे। सो लाज़िम आहे, मां सम्झां थी हिकिड़ो लॉस आहे। ऐं इन रविश खे अव्हां पंहिंजे मुल्क में कीअं था ॾिसो? ॿाहिरी दुनिया में मूं ईअं कोन ॾिठो आहे। तक़रीबन असांजे समाज में इहो रिवाज घणो पियो आहे। उर्दू वारनि वटि बि रिवाज आहे किताब गिफ्ट करण जो, पर उन्हनि वटि किताब विकिरे करण जो बि रुझान मौजूदु आहे। हा, त विकिरो मुंहिंजे ख़्याल में बहितर आहे न हिकिड़ी शइ जॾहिं पब्लिश थिए थी। हींअर असां वटि जीअं हाणे बैदिल जहिड़ा किरदार आहिनि, त उहे आहिनि कुझु किरदार जेके असांखां किताब जॾहिं उन्हनि खे असां ॾियूं था त हू असांखे उनजो मुआवज़ो माना ॾियनि था, किताब जो असांखे मुल्ह उहो माना ॾियनि था। त आउं सम्झां थो त असां वटि अञा क़दुरदान मौजूदु आहिनि। उन क़दुरदाननि जे करे हीअ असांजो इदारो बि हले थो ऐं जेको आहे किताब पढ़ियो बि वञे थो। सही। अच्छा, विकिरे जे हवाले सां मां ॻाल्हि कंदमि त छा सिंधी जेके किताब आहिनि उहे हाणे विकिरो थियनि पिया ऐं उन्हनि जी हिकिड़ी मार्केट जुड़ियो आहे, या अञा बि बसि मतिलबु ठीकु आहे छपजनि त बि बिस्मिल्लाह, न छपजनि त बि बिस्मिल्लाह? न न, तमामु जेको आहे हिन वक़्तु सिंधी किताब आउं सम्झां थो त रोज़ानो 2-3 जेको आहे सिंधी किताब छपजनि था। एवरेजली असां जेकॾहिं ॾिसूं था पंहिंजे हिन सिंधी जेको आहे पब्लिकेशन खे, त 2-3 किताब रोज़ानो पब्लिश थियनि था ऐं उन जा ख़रीदार बि आहिनि। छो त पूरे हिन जेको आहे सिंध में हिकिड़ी सर्किल ठहियलु आहे किताब घरनि जी। त उन किताब घरनि ताईं जॾहिं उहो किताब वञे थो त माण्हू मार्केट मां किताब ख़रीद कनि था। बाक़ी किताब जी हिकिड़ी पंहिंजी नोयत हूंदी आहे त हिकिड़ो किताब जेको पढ़णु जहिड़ो हूंदो आहे त लाज़मी आहे माण्हू उहो ख़रीद करे थो। बाक़ी असां वटि इहो अलमियो आहे त शाइरी खे अलाए छो माण्हू माना पढ़णु जहिड़ो नथा सम्झनि। छो त शाइर जा जेके अहसास आहिनि उहे बि ॾाढा पढ़णु जहिड़ा आहिनि। त असां पाण जॾहिं जेका हींअर बि पढ़ंदा आहियूं किताब, ईअं न आहे त माना असां हींअर छॾे ॾिनो आहे पढ़णु, त असीं ख़ुदि हिन वक़्तु बि किताब ख़रीद कंदा आहियूं। शेख अयाज़ जा किताब हुजनि, उस्ताद बुखारी जा किताब हुजनि, या ॿियनि सुठनि शाइरनि जा जेको सुठो इस्म हुजे त माण्हू उहो ख़रीद कनि था। त उहो रुझान मौजूदु आहे, पर उनजो रेशो थोरो घटि आहे। सही। ऐं मुंहिंजे ख़्याल में त इहो रेशो वधणु खपे, छो त हिकु पब्लिशर बि महिनत करे थो, हिकिड़ो लेखक बि महिनत करे थो, ऐं उनखे उनजो जेको उजूरो आहे घटि में घटि उहो जेको पोरियो करे थो ओतिरो त उनखे मिलणु खपे। माना ईअं सफ़ा न हुजे त हाणे असां चऊं साईं भला हाणे किताबु छपियो थो त हिकिड़ो मूंखे बि ॾेई छॾियो। मां सम्झां थी ॾाढी नाइंसाफ़ी आहे। बहरहाल शाइरी ॾांहुं हलंदासीं। ऐं हिन महिल ताईं मां नज़म ॿुधायो, गज़ल ॿुधायो, ॿी सिन्फ़ बि का लिखी आहे, ॿी कंहिं ते तबाज़माई कई आहे? वाह वाह, गीत थी वञे। अच्छा, गीत ॻाए ॿुधाईंदो या न? जेको आहे रवानी सां। सही। सो गीत तलाश बि कयो ऐं जुंगारींदा आहियो भला? तेसिताईं मां 2-3 सवाल बि करे वठां। जुंगारींदा आहियो? न, जुंगारींदा न आहियूं। सफ़ा न? बसि पोइ कॾहिं कॾहिं, बाक़ी असल में आहे त उनजी तयारी करणी पवंदी आहे। हा, लाज़िम आहे, धुन हूंदी आहे, महिनत हूंदी आहे। ऐं जेको आहे गीत ॻोल्हियां त किथे? ठीकु आहे, ठीकु आहे। सो गीत जी तलाश जारी आहे ऐं लाज़िम आहे किताब में
घणा ई इस्म आहिनि घणा इस्म आहिनि ऐं उन उन मां उहो गीत तलाश करणु जेको पढ़णो आहे यकीनन थोरो मरहलो मुश्किल हूंदो आहे। बहरहाल बसि पेज ॾिठो हा पेज इहो हा, ज़बरदस्त छो त तरीक़ो आहे। हूअं ॻोल्हण जो तरीक़ो जेको आहे न, सही। हा अच्छा जी, गीत गीत अची मिली विया। वियो। ठीकु। सो कहिड़ो गीत ॿुधाईंदो? हा अव्हांखे हिकिड़ो गीत आउं ॿुधायां थो। गीत ॿुधाए सुरहो थींदुसि, वाह। गीत ॿुधाए सुरहो थींदुसि, ॻाल्हि सदाईं रहंदी जग में। गीत ॿुधाए सुरहो थींदुसि, ॻाल्हि सदाईं रहंदी जग में। लफ़्ज़नि में महकार भरे अॼु, लफ़्ज़नि में महकार भरे अॼु, धरती ते गूंजार करे अॼु, सांग सजाए सुरहो थींदुसि, वाह। ॻाल्हि सदाईं रहंदी जग में। तुंहिंजे मुख ते मुर्क सजे थी, तुंहिंजे मुख ते मुर्क सजे थी, सूंहं अव्हां जी चंड लॻे थी, वाह। रंग रचाए सुरहो थींदुसि, ॻाल्हि सदाईं रहंदी जग में। सिक धरियां थो तोसां पल पल, सिक धरियां थो तोसां पल पल, प्यारु करियां थो तोसां पल पल, नीअं निभाए सुरहो थींदुसि, ॻाल्हि सदाईं रहंदी जग में। गीत ॿुधाए सुरहो थींदुसि, वाह। ॻाल्हि सदाईं रहंदी जग में। लाजवाब लाजवाब। बिल्कुलु ॻाल्हि ई त रहंदी, जी इंसान त हलियो बिल्कुलु वेंदो, का ख़बर कोन आहे। बिल्कुलु उहा मूं शुरूआत में ॻाल्हि कई त लाइफ ॾाढी अनप्रेडिक्टेबल आहे। जी बिल्कुलु हा। सो अव्हां करोना जंग जहिड़ी आहे जी हिकिड़ो किताबु लिखियो, किताब कुझु उन बाबति ॿुधाईंदो ऐं करोना मां ज़ाती तौर ते तव्हां छा सिखियो? करोना मां ज़ाती तौर ते इहो त हिकिड़ो प्रैक्टिकल तजुर्बो बि थियो। हा, हिकिड़ो मूं बाक़ाइदा। पंहिंजी ज़िंदगी में माना हीउ जेको करोना असां वटि आयो, चाइना खां असां वटि सफ़र करे पहुतो, त उन हवाले सां काफ़ी जेको आहे पहिरियों ख़ौफ़ हुयो माण्हुनि में, हा बिल्कुलु। ऐं असां में बि हिकिड़ी ख़ौफ़ जी लहर हुई शुरूआती दौर में, जॾहिं नओं करोना आयो ऐं माण्हू एक्सपायर थी रहिया, माण्हू मरी रहिया। पोइ जॾहिं करोना ते मुख़्तलिफ़ लेखकनि आर्टिकल लिखिया ऐं मूं जहिड़े शाइरनि जेको आहे उन ते तख़लीक़ी रंग में नज़्म लिखिया, गज़ल लिखिया, त करोना खे बचा जेको आहे न उन जे बचाव जे लाइ असीं जेको माना उपाउ वरितासीं, उन्हनि मां हिकिड़ो असांखे माना ज़िंदगी जी हिकिड़ी राह असांखे मिली उतां। त मूं जॾहिं करोना जे मौज़ू ते नज़्म लिखिया त मूं हिकिड़ो माना तसलसुल सां जेको आहे नज़्म उहे लिखिया। तक़रीबन जेको आहे उन में जेको आहे 40 खनि नज़्म आहिनि, मां सम्झां थो। सर उन ते वधीक असां ॻाल्हायूं था, उन्हनि ते कोशिशि कंदासीं तव्हां खां ॿुधी बि वठूं, पर व्यूवर्स टाइम आहे हिते शॉर्ट ब्रेक छो, मिलूं था ब्रेक खां पोइ। जी व्यूवर्स, वरी मां सभिनी खे भलीकार चवां थी ऐं उन सां गॾु ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे असां अॻिते वधाईंदासीं। वहीद मोहसिन साहब अॼोके प्रोग्राम में मौजूदु आहे। सर शाइरी त मां तव्हां खां ॿुधंदमि बिल्कुलु। जी बिल्कुलु हा। जीवन में का ख़्वाहिश आहे जेका अञा अणपूरी आहे? इंसान जेको आहे ख़्वाहिशनि जे समुंड में रहे थो। बेशक इंसान तमामु हज़ारे ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि। हाणे तॾहिं त उर्दू जे हिकु शाइर चयो आहे त हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकिले। जी बिल्कुलु। बसि मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे जेको आहे आउं इहो सोचींदो आहियां त हिन वक़्त ताईं जेका ज़िंदगी मुंहिंजी गुज़री आहे माशाअल्लाह, कुझु अरसो पंहिंजे वॾड़नि जी छांव में गुज़री ऐं हींअर अकेला आहियूं ऐं सुठी गुज़री आहे ज़िंदगी। 12वीं 13 में जवानी में जेको आहे आउं क्रिकेटर बि हुयुसि माशाअल्लाह, ऐं ॾाढी ज़बरदस्त क्रिकेट खेॾीसीं, इंजॉय कयोसीं ज़िंदगी खे ऐं राग जूं महफ़िलियूं बि अटेंड कयूंसीं। वाह। पर ख़्वाहिश इहा ई आहे मुंहिंजी
त जेका इज़त वारी ज़िंदगी गुज़री आहे उहा ता हयात गुज़रे ऐं कंहिंजी मोहताजी न थिए, आमीन। कंहिंजी मोहताजी न थिए, माना पंहिंजे औलाद जी बि मोहताजी न थिए, इहा मुंहिंजी ख़्वाहिश आहे। तमामु सुठी ॻाल्हि। जी, सो हाणे मां को नज़म थोरी देरि पहिरियों तलाश पे कयो पंहिंजी किताब मूं मां। नज़्म अव्हांखे पहिरियां ॿुधाया आहिनि, पर हींअर आउं अव्हांखे ॿुधायां थो गज़ल जे फॉर्मेट में आहे। मौजूदा दौर में ही फ्लड जो दौरु आहे, काफ़ी पाकिस्तान में नुक़सानु थियो आहे, ख़ासि करे हिन वक़्तु पंजाब में, पर सिंध में जेका महा ॿोॾि आई उन हवाले सां हिकिड़ो मुंहिंजो हिन किताब में शामिलु आहे गज़ल। रोअण में राति गुज़रे थी, रोअण में राति गुज़रे थी, रोअण में ॾींहुं गुज़रे थो, टुटो टोड़ी जॾहिं खां आ, टोड़ी बंदि जेको टोड़ियो वियो, टोड़ी बंदि, टुटो टोड़ी जॾहिं खां आ, भॼण में ॾींहुं गुज़रे थो, ॿुॾी आहे असांजी दिलि ज़माने जा अड़े लोको, पुछण वारा किथे आहियो, लुछण में ॾींहुं गुज़रे थो, ॾिसो वाहण ॿुॾा आहिनि थिया बर्बाद पाणी में, ॾिसो वाहण ॿुॾा आहिनि थिया बर्बाद पाणी में, झुगा सभ जा वया उजड़ी, तरण में ॾींहुं गुज़रे थो, सदाऊं कनि पिया गॾिजी, ग़रीबी हाल पंहिंजे ते, ॾिसनि था ख़्वाब कहिड़ा हू, ॾिसण में ॾींहुं गुज़रे थो, ॿुॾा मुंहिंजा अथी मारू, रुना मुंहिंजा अथी मारू, हयाती दाव ते आहे, ॿुॾण में ॾींहुं गुज़रे थो, सॼी जोही सॼो काशो, लड़े थो कीअं पाणी सां, उनजी वॾी स्ट्रगल हुई जोही ऐं काशे वारनि जी, उन्हनि जी तमामु वॾी स्ट्रगल हुई। सॼी जोही सॼो काशो, लड़े थो कीअं पाणीअ सां, विढ़े नारी विढ़े मांझी, विढ़ण में ॾींहुं गुज़रे थो, शहादत थी वरी कंहिंजी, बचाई दे अमड़ पंहिंजी, शहादत थी वरी कंहिंजी, बचाई दे अमड़ पंहिंजी, उहे सिर घोर जीजल तां, करण में ॾींहुं गुज़रे थो, कंदो मालिक मेहर पंहिंजी, कंदो मालिक मेहर पंहिंजी, असांजी भूमि ते मोहसन, दुआ आहे उन्हीअ खां ई, घुरण में ॾींहुं गुज़रे थो, रोअण में राति गुज़रे थी, रोअण में ॾींहुं गुज़रे थो, टुटो टोड़ी जॾहिं खां आ, भॼण में ॾींहुं गुज़रे थो। ही कैफ़ियत ई उन दौर जी महा ॿोॾि जे दरमियान सही दौरान। अच्छा, रोअण तां ॻाल्हि आई जी, माशाल्लाह जेको मां इस्म पेश कयो उहो त लाजवाब हुयो ई हुयो। रोअंदा आहियो या कॾहिं रुना आहियो? बिल्कुलु, शाइर न रोईंदो त ॿियो केरु रोईंदो, ईअं बि न आहे। शाइर जॾहिं अहिड़ी करब मां जॾहिं तख़लीक़ खे जनमु ॾिए थो त आउं सम्झां थो त शाइर ज़रूरु उन जूं अखियूं जेके आहिनि आलियूं थियनि थियूं, उन जा ॻल जेके आहिनि पुसनि था उन जे ॻोढ़नि में। मूं हिकिड़ी ॿारनि जे लाइ कहाणी लिखी हुई, सॉरी इट्स ओके, मूं हिकिड़ी ॿारनि जे लाइ कहाणी लिखी हुई, महिमान झिरकी। त मूं जॾहिं कहाणी उहा कंप्लीट कई त ख़ुदि ब अज़ ख़ुदि माना ख़ुदि ब ख़ुदि मुंहिंजे अखियुनि मां माना ॻोढ़ा वही विया। त हिकिड़ी कैफ़ियत हुई जंहिं कैफ़ियत में मूं उहा कहाणी लिखी हुई। त पोइ मूं सोचियो त जॾहिं इहा कहाणी ॿार पढ़ंदा त ॿार बि त पोइ मूं वांगुरु ई रोईंदा पिया। लाज़मी आहे। उहो असल में हुनजो मुख़्तसिर जेको आहे खाको ईअं हुयो त हिकिड़ी रंगीन झिरकी आहे, महिमान झिरकी आहे जेका ॿाहिरीं दुनिया खां अचे थी असां वटि। उहा रोज़ानो कंहिं घर में अचे थी ऐं ॿार ॾिसी उनखे ख़ुशि थियनि था, उनखे दाणो पाणी उहो ॾियनि था। त झिरकी उहा जॾहिं उनजे घर नथी अचे हिकु ॾींहुं त ॿार उदास थी वञनि था ऐं ॿार जेको आहे पोइ रोइनि था उन झिरकी जे लाइ त छो न आई आहे अॼु। त पोइ मूं उन क्लाइमेक्स खे अॻिते वधाए करे मूं चयो त कमाल थी वियो, जेको आहे झिरकी जेका आहे मोटी आई त ॿारनि जे मुख ते जेको आहे मुर्क विखिरी वई। त इहो हिकिड़ो माना कमाल हूंदो आहे लेखक जो, त किथे किथे लेखक पाण बि रोईंदो आहे ऐं पढ़ंदड़ खे बि रोआईंदो आहे। त इहा शइ आहे, इंसानु रोए थो पंहिंजे ॾुखनि में, पंहिंजे गमनि में या ज़माने जे ॾुखनि में, छो त ज़मानो बि त हीउ असांजो पंहिंजो आहे। हीउ सॼो समाज जंहिं असीं समाज में रहूं था, अलाए किथे काइनात वसी आहे जिथे दर्द थिए थो। हीअ त दुनिया माना तव्हांजे खीसे में पई आहे, हीअ मोबाइल आहे। त हिन मोबाइल ते अलाए छा छा ॾिसूं था त लाज़मी आहे असीं रोऊं बि अथा, तख़लीकार आहियूं, रोऊं बि अथा। बिल्कुलु बिल्कुलु ईअं त थींदो आहे। अक्सर असां कॾहिं के वाक़िया के हादसा ॾिसी
वाकई मायूस थी वेंदा जी आहियूं बिल्कुलु या का तहरीर लिखंदे ज़ाती तौर ते उन जो असरु जेको आहे न पंहिंजे अंदरि महसूसु कंदा जी आहियूं बिल्कुलु त पोइ इहे जेके कैफ़ियतूं आहिनि उहे लाज़िम आहे हिकु लिखंदड़ जे त मुंहिंजे ख़्याल में रोज़ जी ॻाल्हि हूंदी जी बिल्कुलु कॾहिं हूंदियूं कॾहिं न हूंदियूं घणो कुझु हूंदो रोई जे भलो आहे ऐं हिकिड़ो माना दिलि ते जेको गुबार हूंदो आहे जेको बार हूंदो आहे वज़न जेको हूंदो आहे मायूसी जेका हूंदी आहे उहा ॻोड़नि में जेका आहे उहा मायूसी उहा लुड़ी वेंदी आहे ठीकु अच्छा जेके संजीदा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जी कावड़ ॾाढी ख़तरनाक हूंदी आहे जी बिल्कुलु तव्हांजी आहे बिल्कुलु छो त जेके थोरा खिलणा माण्हू हूंदा आहिनि मज़ाक करण वारा त उहे घणे भाङे न उन शइ खे ईअं उॾाए छॾींदा आहिनि पर जेके संजीदा माण्हू हूंदा आहिनि न उहे सोचे 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 अञा वधीक जज़्बाती थींदा आहिनि बिल्कुलु कावड़ बि हिकिड़ो जेको अमल आहे इंसानी अमल आहे असां बि उन मां गुज़रूं था कॾहिं कॾहिं कावड़ ईंदी बि आहे भले केतिरा बि संजीदा हुजूं ऐं ॿियनि माण्हुनि जो बि मिसाल ॾेई सघिजे थो मुंहिंजो हिकिड़ो संजीदा दोस्त हुयो बुज़ुर्ग हुयो पर हिकिड़े ॾींहुं जॾहिं मूं हुनजी कावड़ ॾिठी त आउं हैरान थी वियुसि त हीउ एॾो संजीदा ऐं थधे मिज़ाज वारो माण्हू उहो बि एॾी कावड़ करे सघे थो पर उन में कुझु माना कैफ़ियत ऐं ॿिए जो अमल माना थिए थो उन इंस्पायरेशन जे करे उहो अमल थिए थो उन खां त इहे शयूं आहिनि ज़िंदगी जो हिसो आहिनि सही त तव्हांखे कावड़ ईंदी आहे त छा कंदा आहियो कावड़ अक्सर कावड़ खे पी वेंदा आहियूं कोशिशि इहा हूंदी आहे त कावड़ खे गुस्से खे उनखे पी वञिजे उनखे दरगुज़र कजे पर कॾहिं कॾहिं उनजो इज़हार बि थी वेंदो आहे पर उहो नॉर्मल हूंदो आहे तमामु माना घणो पुरतशदत जंहिंखे चइजे त उहो न हूंदो आहे घणो सही हा कुझु माण्हुनि जी कावड़ त अहिड़ी हूंदी आहे जो उन्हनि खे का शइ सम्झ में कोन ईंदी आहे त उहे ॻाल्हाइनि छा पिया बिल्कुलु बिल्कुलु सो तॾहिं चवंदा आहिनि त कावड़ हराम हूंदी आहे कावड़ खे हमेशह काबू में रखिजे पर सच इहो बि आहे त कावड़ खे कंट्रोल कीअं कजे इहो बि हुनर आहे जेको हर माण्हू खे कोन ईंदो आहे सही ॻाल्हि आहे बिल्कुलु अच्छा भला एतिरा जो संजीदा आहियो त कॾहिं पंहिंजे मिज़ाज मां बोर न आहियो थींदा असल में इंसान जो हिकिड़ी पंहिंजी कैफ़ियत थिए थी बेशक ऐं अवी पंहिंजी कैफ़ियत खे पाण जनम बि ॾियो था ईअं बि आहे माण्हू जीअं आहे न क़ुर शरीफ़ में बि आहे त जेसीं ताईं क़ौम पंहिंजी तक़दीर पाण नथी बदिलाए त आउं उन जी तक़दीर जेको आहे नथो बदिलाए सघां त पंहिंजे वजूद जो बि हिकिड़ो माना मिसाल आहे न त अवी जेकॾहिं उन ते अमल कयो था ऐं त सभु शयूं अव्हां जे हथ में आहिनि त इहा शइ आहे बिल्कुलु अव्हां सही चयो बहरहाल हाणे छा ॿुधाईंदो हींअर अव्हांखे ॿुधायां थो हिकिड़ो गज़ल आहे ठीकु थी वञे जी सादगी में सखी अॼु वणे थी पई वाह गज़ल आहे सादगीअ में सखी अॼु वणे थी पई नाम मुंहिंजो वरी हूअ खणे थी पई वाह वाह वार वासींग जंहिंजा ॾंगिन था पिया पोपरी प्यार जा गुल हणे थी पई चंड तारनि सिघो रोशनी आ कई ताज़गी मन मथां जो तणे थी पई साह मुंहिंजो पियो आहे सुॾकी वरी साह मुंहिंजो पियो आहे सुॾकी वरी प्यार वारा उहे पल ॻणे थी पई वाह हूअ आई हली ज़िंदगी में ख़ुशी हूअ आई हली ज़िंदगी में ख़ुशी पेर मोसन अॻियां जो खणे थी पई सादगी में सखी अॼु वणे थी पई नाम मुंहिंजो वरी हू खणे थी पई वाह 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 लाजवाब तव्हांजी शाइरी माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे पर ही जेको गज़ल मां ॿुधायो न उहो काफ़ी मुनफ़रिद ऐं ॾाढो बहितरीनु लॻो उमेद आहे त व्यूअर्स खे बि पसंदि आयो हूंदो सो अॼुकल्ह छा पिया कयो मतिलबु अॼुकल्ह छा पिया लिखो ऐं हिन वक़्तु जेको आहे तक़रीबन कहाणी ते बि कमु कयां पियो त जीअं अव्हां बि मूंखां पुछा कई त कहाणी जो किताबु वग़ैरह इनशाला कहाणी ते कमु हले पियो ऐं उहो किताब बि आणींदासीं ज़रूरु ऐं ॿियो नसरी नज़्म जे हवाले सां किताबु तरतीब ॾियां पियो पंहिंजो उहो जेको आहे उहो बि इनशाला पब्लिश कबो अच्छा सिंधी अदबी संगत सां वाबस्तगी आहे अव्हांजी सो उते कमकार कीअं पियो हले अॼुकल्ह छा पियो हा सिंधी अदबी संगत तमामु जेको आहे वसी इदारो आहे बेशक ऐं मुख़्तलिफ़ ज़हननि जा माण्हू उते अचनि था ही हिकिड़ी फ़िक्री जेको आहे तरक़ी पसंदि जेको आहे अदीबनि जी जमायत आहे त उन हवाले सां असीं जेको उते पंहिंजूं तख़लीक़ूं पढ़ूं था
या जंहिं माहौल में असीं साहु खणूं था त उते काफ़ी असांखे शयूं पॉज़िटिव मिलनि थियूं ऐं हिकिड़ो नओं रुझान बि असांखे उतां मिले थो ऐं नई तख़लीक़ जा जेके गुर आहिनि, हिकिड़ा नवां जेके सेखड़ाट अदीब या सेखड़ाट जेके नवां शाइर आहिनि, उन्हनि खे बि सिंधी अदबी संगत जेको आहे पॉलिश करे थी, उनखे राहूं मिलनि थियूं। ऐं सम्झां थो त सिंधी अदबी संगत असांजी माउ तनज़ीम आहे, उन मां असीं काफ़ी कुझु पिरायो आहे ऐं उमेदु आहे त असांजो हीउ जेको सफ़रु आहे सिंधी अदबी संगत सां उहो सदाईं क़ाइमु रहंदो। आमीन आमीन। मां बि दुआ गो आहियां छो त महिरबानी। लाज़िम आहे सिंधी अदबी संगत इलाही सुठो कमु करे जी पई। बिल्कुलु आहे। बहरहाल हाणे कहिड़ो इस्म ॿुधाइणु चाहींदो हींअर शाइरी जो? तव्हांखे का शइ ॿुधायां थो, बिल्कुलु हिकिड़ो मिंट। मतिलबु असांजे प्रोग्राम में जे कलाम जी फरमाइश थींदी आहे न, ईअं शाइरी जी फरमाइश थींदी आहे। हा जे फनकार खे चवंदो आहे न, हा बाबा हाणे छा था ॿुधायो, अलाह जे ॾिने मां कुझु ॿुधायो। सो तव्हां हाणे छा था पेश कयो? बिल्कुलु हीअ मांखे आउं नज़्म ॿुधायां थो जेको ज़िंदगी सां सलाड़ियल आहे। ज़िंदगी हिकु ख्वाबु आहे, ज़िंदगी हिकु ख्वाबु आहे, वक़्त जो घोड़ो डुके थो, इश्क जे सुहिणे समर सां नींहुं अॼु पोढ़ो डुके थो, नेण तुंहिंजा आशिकी आहिनि, दिलि थकी नाहे अञा बि रोज़ तोले थी लुछे मन। वाह। दिलि थकी नाहे अञा बि रोज़ तोले थी लुछे मन, प्यार थो पलजे सदाईं, लोक तुंहिंजो थो पुछे मन। वाह। नेण तुंहिंजा आशिकी आहिनि, नींहुं सहरा थो रुलाए, नींहुं थो सहरा रुलाए, वाह वांगे मां रुलां थो, रूह मुंहिंजो रमज़ में आ, समुंड छोली थी छुलां थो, नेण तुंहिंजा आशिकी आहिनि, ज़िंदगी हिकु ख्वाबु आहे, वक़्त जो घोड़ो डुके थो। वाह 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 वाह, वाकई ईअं ई आहे। जी बिल्कुलु। हा, त वक़्त जो जेको घोड़ो आहे न, उहो पंहिंजी रफ़्तार सां डुके थो। हा, असां कॾहिं पोइते रहिजी था वञूं, बिल्कुलु, कॾहिं वरी अॻु कढण जी कोशिश में नुक़सान थो थी पए। बिल्कुलु। तव्हां कॾहिं ईअं भला वक़्त सां ईअं हथ चुरांद कई आहे, या ईअं चइजे त मज़ाक? या असल में हर माण्हू जी त हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे त आउं जेको आहे वक़्त सां हलां, वक़्त सां गॾु गॾु हलां, या वक़्त खां अॻिते। हा, हिकिड़नि माण्हुनि जी वरी सोच जेका हूंदी आहे उहा वक़्त खां अॻे बि हूंदी आहे। उहे जीअं हिकिड़ो मथे परवाज़ करे थो उफ़क़ ॾे, त उन्हनि माण्हुनि जी सोच उहा वसी थिए थी, उहे वक़्त खां अॻिते वञी बि जेको आहे सोचनि था, जंहिंमें असांजा साइंसदान अची था वञनि, हा बिल्कुलु, साइंटिस्ट जेके पंहिंजूं अलाए केतिरियूं क़िस्म जूं नयूं काइनातूं जोड़नि था ऐं नई काइनातनि खे उहे ॻोल्हे लहनि था, त उन्हनि जो वक़्त जो घोड़ो वाक़ई तेज़ डोड़ंदो आहे। बाक़ी असां जेतिरो असांजे वक़्त जो घोड़ो असां उनखे जेको आहे डुकायूं था, उन तहत हलूं था, हिकिड़े रिदम सां हलूं था, इहो ई माना असांजे लाइ मां सम्झां थो त ॾाढो सुठो अमल आहे, जो पंहिंजी ज़िंदगी में रिदम सां पंहिंजे वक़्त जे घोड़े सां असीं जेको आहे सफ़र कयूं। माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि। आख़िर में व्यूअर्स खे को पैगाम ॾियणु चाहींदो? आख़िर में मां इहो ई पैगाम ॾियणु चाहियां थो त ज़िंदगी हिकु ख्वाबु आहे, ज़िंदगी हिकिड़ो माना ख्वाबु आहे। इंसान जेको आहे अखि छिंभ में ज़िंदगी जेको आहे ख़तमु थी वञे थी, ॾिसण में भले उहा हिकु सदी लॻे, माण्हू जेको आहे 100 साल जीए, पर आख़िर जेको आहे फ़ना थियणो आहे। त ज़िंदगी हिकिड़ो ख्वाबु आहे, उन सां जेको आहे पंहिंजो अहिड़ो अमल हुजे, असांजो अहिड़ो असांजो किरदारु हुजे जो सदियुनि गुज़रण खां पोइ बि ज़मानो असांखे यादि करे, जीअं अॼु असीं पंहिंजे अज़ीम शाइर शाह लतीफ़ खे यादि कयूं था, या पंहिंजे अज़ीम जेको असांजा जेके किरदार आहिनि पंहिंजे धरती जे लाइ जन आवाज़ उथारियो, जेके पंहिंजी धरती जे लाइ विढ़ी विया, त उन्हनि जूं अज़मतूं ऐं सम्झां थो त उन्हनि खे न विसारणु घुरिजे, ऐं मुंहिंजो इहो मैसेज आहे। सही, तमामु सुठी मां ॻाल्हि कई ऐं तमामु सुठो मां पैगाम बि ॾिनो। सो हिन प्रोग्राम मां अॼु मूं काफ़ी अजीब सवाल कया आहिनि, मूंखे ईअं लॻो। अच्छा, रीज़न इहो हुयो त जीअं त साईं जन पाण ॿुधायो त उन्हनि जी शख़्सियत ॾाढी संजीदा रही आहे, त मूं सोचियो त थोरो मज़ाह जो रंग बि हुजे, ऐं उहा जेका संजीदगी आहे उन्हनि बारीकियुनि खे बि असां सम्झण जी कोशिशि कयूं। सो उमेदु आहे
त अॼोको प्रोग्राम अव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो ऐं ॻाल्हि ॿोल बि अव्हांखे वणी हूंदी, शाइरी बि वणी हूंदी। ॾिसो, ज़िंदगी वाक़ई ॾाढी मुख़्तसिर आहे, मतिलबु मुख़्तसिर बि आहे, डिघी बि आहे। ऐं ज़िंदगी जी जेका जंग आहे न, ख़ासि तौर ते जेका हिन दौर में असां विढ़ूं पिया, त हर इंसान जी हिकिड़ी पंहिंजी जंग आहे। हर इंसान जूं पंहिंजूं ख़्वाहिशूं आहिनि, हर इंसान जूं पंहिंजूं कामयाबियूं, पंहिंजूं नाकामियूं, पंहिंजी सोच आहे, पंहिंजो फ़िक्र आहे। सो कोशिशि कयो त ॿियनि जे लाइ आसानी पैदा कयो, उन्हनि जे ख़ुशियुनि में ख़ुशि थियणु सिखो ऐं उन्हनि जे ख़ुशियुनि खे जेकॾहिं सेलिब्रेट नथा करे सघो त पोइ उन्हनि खे बर्बादु करण जो हक़ बि अव्हांखे कोन आहे, छो त अक़िले कुल हिन दुनिया में केर बि कोन आहे। हर इंसान पंहिंजे पंहिंजे जाइ ते परफेक्ट आहे, हर इंसान पंहिंजे पंहिंजे जाइ ते इम्परफेक्ट बि आहे। सो इन करे कोशिशि इहा ई हुजणु खपे त असां मज़बूत रहूं ऐं हिक ॿिए जे ज़िंदगी खे, हिक ॿिए जे जीवन खे आसान बणायूं, पुरसुकून बणायूं। यकीन कयो, हिन दौर में जेकॾहिं मूंखां केरु पुछे ज़ाती तौर ते त दुनिया जी महांगी तरीन या का अहिड़ी शइ जंहिंजी का क़ीमत नथी लॻाए सघिजे, उहा कहिड़ी आहे ऐं तव्हांखे खपे बि, त मां चवंदमि सुकून। सुकून खां वॾी दुनिया में का बि शइ कोन आहे। सो सुकून कीअं तव्हांखे मिले थो? तव्हांजी सराउंडिंग, तव्हांजा माण्हू, तव्हांजो माहौल, तव्हांजी सोच खे कीअं वरितो थो वञे या तव्हांखे कीअं सम्झो थो वञे, हर शइ जेका आहे न उहो ज़रूरु ज़रूरु पंहिंजो किरदारु अदा कंदी आहे। इन करे कोशिशि कयो त माण्हुनि जी जेका ज़िंदगी आहे या ॿियनि जी जेका सोच आहे या उन्हनि जे अंदरि जी हिकिड़ी काइनात आहे, उनखे एतिरो पुरसुकून रखो जो केरु तव्हांजे करे बेसुकून न थिए। जेकॾहिं केरु बेसुकून थी करे तव्हांखे बददुआ ॾींदो न, यकीन कयो मां सम्झां थी उनजो पोइ को हल कोन आहे। बहरहाल हयाती बख़ैर, वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह जे अमान में।